सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका साना पारां 21वीं सदी में सिंधी औरत जे मुआशी बाइख्तियारी जे इनवान हेठि हैदराबाद जे मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में कॉन्फ्रेंस कोठाई हुई। कॉन्फ्रेंस में ॻाल्हाईंदे साना जे मरकज़ी सदर डॉक्टर मक़बूल हारीपुर चयो त अमेरिका में वेही ॾिसूं था त असां 400 साल दुनिया खां पोइ ते बीठा आहियूं। हाणे इहो बि तमामु घणो मुश्किल वक़्तु ॾिसिजी रहियो आहे त असां अॻिते वधण बजाए पोइ ते वञी रहिया। हुन चयो त साना जो कमु शऊर ॾियणु आहे, बाद में जेके अमली क़दम हूंदा खणंदासीं, पर पहिरियों कमु आहे शऊर ॾियणु। उन लाइ कमु करे रहिया आहियूं। नामियारे दानिश्वर नसीर मेमण चयो त विरहाङे खां पहिरीं हिंदू कम्यूनिटी तमामु घणी अकबरी हुई, तॾहिं वारी सिंध मुख़्तलिफ़ हुई, बहितर नमूने सां अॻिते वधी रही हुई। उहा सिंध अॼोकी सिंध जी भेट में समाजी तौर ते तमामु घणी बहितर हुई। सोशल माहौल हुयो, औरतूं बिज़नेस कंदियूं हुयूं। उन वक़्तु लेडीज़ क्लब हुआ। मुल्क ठहण खां पोइ उहे हिंदू सिंधी हलिया विया। मुल्क अंदरि अहिड़ो मज़हबी ऐं समाजी माहौल पैदा कयो वियो जेको ज़ियाल हक़ जे दौर में बि सफ़ा शुरू में थोड़ो क्लियर कंदी हला। तव्हां सब सोचींदा हूंदो त कॉन्फ्रेंस एतिरी नंढी आहे ऐं होस्ट चार बीठल आहिनि। इन जे पोयां रीज़न इहो आहे जो असांखे पहिरियां इन्फॉर्म न कयो वियो। इट्स टोटली जमाल पठान साहब तो मैं शोर लगा होस्टिंग करनी है। मैं तो चार बार सीधा वो होस्टिंग करने के लिए तो घरों टाइम बहुत लगा। अच्छा वही बात थी मानव के मंच से ध्यान कांगम शायदा से डायरेक्टर स्पीच वीपी वोली अफेयर्स साना currently command stage. पिंजरे मां नेक आज़ाद थी उधरण लगी आहे। पिंजरे मां नेक आज़ाद थी उधरण लगी आहे। पंहिंजे हथनि लाइ हाण विढ़ण लगी आहे। इल्म बणायो अथसि एतिरो मज़बूत, मज़लूम औरतुनि जो आवाज़ बणजण लगी आहे। इहा असांजी औरत। प्यारी भेनरुनि, मुअज़्ज़ज़ भाइरनि, बुज़ुर्गनि, नौजवाननि ऐं साना जे इज़त वारी क़यादत खे अस्सलामु अलैकुम। अॼु जो ही इज्तिमा, ही आलमी कॉन्फ्रेंस असां सभिनी लाइ फ़ख्र, उम्मीद ऐं ज़िम्मेवारी जो मौक़ो आहे। मां साना औरत विंग जी वाइस प्रेसिडेंट जी हैसियत सां तव्हां सभिनी जी मौजूदगीअ ते दिल जे गहराइनि सां शुक्रियो अदा करियां थी त तव्हां पंहिंजो टाइम कढी तव्हां असांखे ज्वाइन कयो। ख़ासि तौर ते उन्हनि औरतुनि जो जेके हर हाल में अॻिते वधण जो हौसलो रखनि थियूं। अॼु असां हिकु इंतिहाई अहम मौज़ू ते गॾु थिया आहियूं जेको सिर्फ़ु औरतुनि जो न पर
सॼे समाज जो मसइलो आहे। उहो आहे सिंधी मुआशी बाख़्तियारी, उन सां लाॻापियल मुश्किलातूं, अमकान ऐं अॻिते वधण जा रस्ता। भेनर भाइयो, औरत जॾहिं मुआशी तौर ते मज़बूत थिए थी त रुगो हूअ पाण न, पर संदसि ॻोठ, संदसि समाज बि मज़बूत थिए थो। सिंध जी तारीख़ शाहिद आहे त सिंधी औरत हमेशह बहादुर, समझदार ऐं क़ुर्बानी ॾियण वारी रही आहे। हूअ माउ आहे, हूअ भेण आहे, हूअ धीउ आहे ऐं ज़ाल आहे। केतिरनि ई हालतुनि में औरत ई ख़ानदान जो बुनियादु आहे। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त अॼु बि सिंधी औरत खे मुआशी तौरु मुकमिल मौक़िया नाहिनि मिलिया। असांखे मञणो पवंदो त असांजे समाज में औरतुनि खे तालीम, रोज़गार, वापार, मिल्कियत ऐं फ़ैसिले साज़ी जे मैदान में केतिरनि ई रुकावटुनि खे फेस करणो थो पए। गुरबत, बेरोज़गारी, घटि तालीमी सहूलियतूं, समाजी रवायतूं ऐं औरतुनि लाइ महफ़ूज़ रोज़गार जा मौक़िया न हुजण, इहे सभु वॾियूं मुश्किलातूं आहिनि। ॻोठाणनि इलाइक़नि में रहंदड़ औरतुनि लाइ हालतूं वधीक डिफ़िकल्ट आहिनि। हूअ कमु करे थी, फसल पोखे थी, माल संभाले थी, घर हलाए थी, पर उन जी महिनत जो को सिधो मुआशी फ़ाइदो खेसि नथो मिले। शहर में रहंदड़ पढ़ियल औरतुनि लाइ बि रोज़गार जा दरवाज़ा महदूद आहिनि। कॾहिं कॾहिं क़ाबिलियत हूंदे बि मौक़ियो कोन थो मिले, पर साॻे वक़्तु असांखे उमेद बि आहे। अॼु जे दौर में तालीम, हुनुर, टेक्नोलॉजी ऐं समाजी राब्तनि औरतुनि लाइ नवां रस्ता खोलिया आहिनि। जेकॾहिं सही रहनुमाई, तरबियत ऐं सहकार मिले त सिंधी औरत नंढनि कारोबारनि ऐं घरेलू सनतुनि, दस्तकारी, ज़राअत सां लाॻापियल कमु ऐं जदीद ख़िदमतुनि में वॾी तब्दीली आणे सघे थी। औरत एतिरी स्ट्रांग आहे। ऐं साना जो किरदारु हिते इंतिहाई अहम आहे। साना सिर्फ़ तंज़ीम न, पर सिंध जी सुञाणप, हक़नि ऐं तरक़ीअ जो आवाज़ आहे। साना औरत विंग जो मक़सदु आहे सिंधी औरत खे ख़ुदि एतमादी, ॼाण ऐं वसीलनि सां मज़बूत कयो वञे। असां चाहियूं था त औरत पंहिंजे पेरनि ते बीहे, पंहिंजा फ़ैसिला पाण करे। तॾहिं थींदो जॾहिं हुनखे घर वारनि जी सपोर्ट हूंदी। भेनरूं, भेनरूं भाउ, असांखे अॻिते वधण लाइ कुझु अहम क़दमनि ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। सभ खां पहिरियों एजुकेशन, ख़ासि करे छोकिरियुनि जी तालीम खे अवलियत ॾियणु घुरिजे। ॿी ॻाल्हि, औरतुनि खे लाइ हुनुर, सिखण जा मर्कज़, नंढनि कर्ज़नि जा मौक़िया ऐं मार्केट ताईं रसाई मुहैया करणु तमामु ज़रूरी आहे। टी ॻाल्हि, मां ज़रूरु चवंदसि त मर्दनि खे बि इन जदोजहद में साथी बणाइणो पवंदो, छो त औरत जी तरक़ी खां सवाइ समाज जी तरक़ी नामुमकिन आहे। ईअं आहे न? असांखे पंहिंजे नियाणियुनि खे अहसासु ॾियणो आहे त हूअ कंहिंखां घटि न आहे। हूअ डॉक्टर थी सघे थी, टीचर थी सघे थी, बिज़नेस वूमेन थी सघे थी, समाज जी लीडर थी सघे थी। असांखे रवायतुनि तब्दीली जे विच में हिकिड़ो अहिड़ो रस्तो अख़्तियार करणो आहे जिते औरत जी इज़त बि महफ़ूज़ रहे, संदसि हक़ बि हासिल थियनि। थैंक यू। भेनर भाइरो, हीअ कॉन्फ्रेंस सिर्फ़ ॻाल्हाइण लाइ न आहे, पर उन ते अमल करण लाइ बि आहे। हिते थींदड़ बहस, तजवीज़ूं, सिफ़ारिशूं जेकॾहिं अमली सूरत अख़्तियार कनि त असां वाक़ई तब्दीली आणे सघूं था।
अचो त गॾिजी असां वाइदो कयूं त सिंधी औरत जी मुआशी बाख़्तियारीअ खे रुगो नारो न पर हक़ीक़त बणायूं। आख़िर में मां सना जी क़यादत अदा मक़बूल हाले पोटो, प्रेसिडेंट असांजो अदा मक़बूल हाले पोटो ऐं असांजो जनरल सेक्रेटरी असद शेख ऐं असांजा ईसी जा ॿिया मेंबर अदा नासिर जंहिं तमामु घणी महिनत कई आहे, उन करे ही प्रोग्राम मुमकिन थियो आहे। 21वीं सदी में सिंध जी औरत जी मुआशी ख़ुद मुख़्तारीअ जे हवाले सां साना सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका जी इंटरनेशनल कॉन्फ्रेंस पाण सिंध म्यूज़ियम जे मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में मौजूदु आहियूं। हिन प्रोग्राम खे अॻिते वधाइण खां पहिरीं मां चाहींदुसि त स्टेज खे असां सिंगारियूं ऐं हिन वक़्तु आई एम ऑल्सो थैंकफुल काशिफ सिद्दीकी तहरीम ताहिरा वी आर रिप्रेजेंटिंग द मीडिया फोरम एंड द मीडिया फोरम जे लाइ बि इहा ख़ुशकिस्मती आहे त तव्हां सां साना सां गॾिजी अॼु हिन स्टेज जे हवाले सां तव्हांजूं ख़िदमतूं ॾियनि था। महिरबानी ऐं हिकिड़ो दफ़ो माज़रत सां एजाज़ तुर्क साहब। भाइरो ऐं भेनरो, वेलकम टू दिस सना सेशन ऐं मां मुबारक ॾींदुसि सदी शाहिदा खे जंहिंजे कावशनि जे करे ही गॾिजाणी थी आहे। पहिरीं ॻाल्हि त मूंखे तकीर करणु कोन ईंदी आहे, सो कचहरी कंदासीं। चवनि त पुछां त काफ़र, माठ कयां त मुशरिक। सो असीं ॾाढियूं रवायती तकरीरूं कंदा आहियूं त असांजी तारीख़ हीअं आहे, हीअं आहे, हूअं आहे, कुझु कोन्हे, कारो मोह आहे। हक़ीक़त इहा आहे सिंध जे मुआशिरे में 5000 साल तारीख़ आहे। असांजूं रवायतूं, असांजूं धूड़ चाहियूं यार उहे पुराणियूं थियूं, उनखे विसारियो। हाणे असीं 21वीं सदी में आहियूं। जेकॾहिं असांखे हिन क़ौम खे ज़िंदा रहणो आहे त असांखे 21वीं सदीअ में शामिलु थियणो पवंदो ऐं 21वीं सदीअ में असांजे मुआशिरे में, सिंध जे मुआशिरे में सिंधी औरत ॻोठनि में ख़ासि करे शहरनि में बि ॿकरी ऐं ढगी ऐं खट ऐं कुर्सीअ खां वधीक उन जी हैसियत कोन्हे का। शर्मनाक हालत आहे ऐं सॼी क़ौम खे इन ते शर्म करणु घुरिजे। हक़ीक़त इहा आहे। सो मां अर्ज़ु कंदुसि असांजे भेनरुनि खे त ॿियो सभु चवंदा आहिनि त उन्हनि खे असीं मौक़ो ॾियूं। यादि कयो, तव्हांखे ही मौक़ो कोन ॾींदा मर्द। ही तव्हांखे पंहिंजो रस्तो पाण ठाहिणो पवंदो। ही कूड़ा आहिनि, हमेशह कूड़ ॻाल्हायो अथनि। जेके बि एक्सप्लॉइटर हूंदा आहिनि न, असांजे मुआशिरे में औरत एक्सप्लॉइटेशन केरु थो करे? उनजो पीउ थो करे, उनजो भाउ थो करे, उनजो मुड़ुसु थो करे। उहे केरु आहिनि? मर्द आहिनि। असीं सभु उहे आहियूं। सो तव्हां उन्हनि जे आसरे ते वेहंदव त असांखे रस्तो ॾींदा त पोइ इहे जेके 5000 साल पुराणी औरत सिंध जी अॼु बि उहा ई आहे। कुझु तरक़ी थी आहे, ईअं कोन चवंदुसि त कोन थियो आहे, पर तव्हांखे पंहिंजो रस्तो पाण ठाहिणो पवंदो। 21वीं सदी में दाख़िल थियणो पवंदो। का बि क़ौम जंहिंजो 50% खां वधीक आबादी जेकॾहिं कुर्सी ऐं ॿकरी ऐं ढगी हुजे, उनजे तरक़ी करण जो सुवाल ई पैदा कोन थो थिए। असांजी राह में जेके रिकावटूं आहिनि, हिकिड़ियूं रवायती, ॿियूं मज़हबी रिकावटूं आहिनि। सो उहे तोड़ियूं पवंदियूं। असांखे सिंध तॾहिं आज़ादु थींदी जॾहिं सिंध जी औरत आज़ादु थींदी। ऐं जीअं मूं चयो त उनखे पंहिंजी आज़ादी पाण वठणी पवंदी। मुड़ुसी करणी पवंदी। मुड़ुसी लफ़्ज़ इस्तेमालु न करणु घुरिजे, औरत थियणो पवंदो उनखे। ऐं उन लाइ छा करणो पवंदो त औरत खे असांखे हक़ु ॾियणो पवंदो या हुनखे औरत खे पंहिंजो हक़ु वठणो पवंदो। पिनण सां कुझु कोन हूंदो आहे। तव्हां घुरो त मूंखे ॾियो, केरु कोन ॾींदो। ईंदा न खोड़ फ़क़ीर ठहंदा, हथ जले वेठा हूंदा आहिनि। सो उहो फ़क़ीर न थियो, पंहिंजा पाण धणी थियो, पंहिंजा पाण मालिक थियो। तालीम हासिलु कयो, न चवणु सिखो ऐं सुवाल करणु सिखो।
कंहिं मर्द खे को हक़ कोन्हे त हू फ़ैसिलो करे त मुंहिंजी धीअ या मुंहिंजी भेण जी शादी मां कराईंदुसि, हुनखे पंहिंजी शादी पाण करणी पवंदी। इहो बुनियादी हुनजो हक़ आहे। हुनखे सॼी ज़िंदगी गुज़ारणी आहे जंहिं मर्द सां, त उनजो फ़ैसिलो को ॿियो पियो करे, इहो ग़लति आहे। ऐं औरत खे इहो बि हक़ आहे त मर्दनि वांगुरु हुनखे तालीम बि हासिल करणी पवंदी। तालीम दुनिया जे हर शोबे में हुनखे तालीम मिलणु घुरिजे, हुनखे बिज़नेस करणु घुरिजे, ऐं जेके बि फील्ड्स आहिनि उन में यकीन कयो त अॼु जी सिंधी औरत, मां हींअर सिंध जो थोरो दौरो करे आयुसि, सरसो वारनि जी वॾी महिरबानी, औरतुनि सां मिली एॾो त उत्साह मिलियो। ऐं उहे जेके अणपढ़ियल जेके चवंदा न जाहिल आहिनि, उहे जाहिल कोन्हे, असीं मर्द जाहिल आहियूं, उनखे सम्झी कोन सघिया आहियूं। उन्हनि में जेतिरी हिमत आहे ऐं जेतिरो जज़्बो आहे, मां हैरान थी वियुसि उन्हनि खे ॾिसी। मूंखे उमेद थी त अञा रुञ मां रड़ अचे थी मता ईअं सम्झी मुआ मोर सारा। तो मां सम्झां थो त जहिड़ी तरह सां असांजूं औरतूं पंहिंजे सिर, मर्दनि जे मदद सां न, इहो बार बार चवंदा न साईं खे ॾियूं, असीं केरु थींदा आहियूं ॾियण वारा? हू और बि कंहिं असांखे हक़ु ॾिनो आहे त असीं हुनखे हक़ ॾियूं, हू हक़ वठंदियूं, उहो हुनजो हक़ आहे। सो सिंधी औरत जो मुस्तक़बिल रोशन आहे, पर पाण हिमत करणी पवंदी। हक़ फुरी वठिबा आहिनि, हक़ केरु ख़ैरात में केरु कोन ॾींदो आहे। सो 21वीं सदी में मां मुंहिंजे भेनरुनि खे, मुंहिंजे न्याणियुनि खे, लफ़्ज़ इहो न्याणी मूंखे अजीब लॻंदो आहे, न्याणी वेचारी, वेचारी मां निकिरणो पवंदो, वेचारो न थियणो पवंदो, पंहिंजा पाण मालिक थियणो पवंदो। त जे मालिक थींदो त सभु हासिल करे सघंदो। मां वॾी डिघी तमीज़ कोन थो ॿुधां, पर इहो ई मुंहिंजो आहे त 21वीं सदी जी औरत, सिंध जी औरत जॾहिं 21वीं सदी औरत न थींदी त सिंध जो मुस्तक़बिल तमामु तारीख़ आहे। ऐं अजायूं सॻियूं ॻाल्हियूं न कयूं, अजाया दायला खणण जी का ज़रूरत कोन्हे का। हक़ीक़त इहा आहे त असीं सिंधी मुआशिरो बदकिस्मती सां वॾो ज़ालिम मुआशिरो आहे। असां पंहिंजे औरतुनि खे जहिड़े नमूने रखियो आहे, ॾुख बि थो थिए ऐं असांखे शर्म अचणु घुरिजे, पर हाणे इन शर्म मां निकिरी उनखे आज़ादी वठणी पवंदी। सिंधी औरत जिंदाबाद। I would like to call another speaker on the stage. Madam मौजूद आहिनि स्टेज ते बेनज़ीर जुनेजो साहिबा, ऐं बेनज़ीर साहिबा जे कम ते जॾहिं नज़र पवे थी त हिकु एजुकेशनिस्ट तौर बि नज़र अचनि थियूं, सोशल वर्कर, ऐं उहा औरत जेका औरतुनि खे हमेशह उत्साह ॾिए थी, इन समाज में हुननि जो ॾाढो ख़ूबसूरत किरदारु आहे। छाकाणि त जॾहिं अचूं था, कॉन्फ्रेंस थियनि थियूं, ॻाल्हायूं था, तकरीरूं थियनि थियूं ऐं वरी घर हलिया था वञूं, पर साना जे प्रेसिडेंट जी जेका असां मैसेज ॾिठो, ऐं उन में उन्हनि जेको ॿुधायो आहे डिजिटल जेको हुन में हिकिड़ो हो बिज़नेस लाइ हिकिड़ो पोर्टल रखंदा, जंहिंमें फीमेल जेतिरियूं बि हूंदियूं पंहिंजे बिज़नेस खे उते रजिस्टर कराईंदियूं, ऐं पोइ उन्हनि खे बाक़ी हिकिड़ो वॾो मौक़ो मिलंदो। सो आउं चाहींदसि त तमामु घणियूं ताड़ियूं थियनि त सिर्फ़ु साना जी हिते सिर्फ़ु हिकिड़ो तकरीरी सेशन कोन थो थिए, पर हिकिड़ो हल उन्हनि ॾिनो आहे जंहिं लाइ उहो वाकई उन्हनि जी एप्रिसिएशन थियणु खपे। ऐं बाक़ी आउं हिकिड़ो शेर पढ़ंदमि, अलाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि, भूरियूं भटारियुनि सां खिलियो खीर पीअनि। सो एक्चुअली हिते जेको असां वेठा आहियूं, ऐं जीअं मूंखां पहिरीं स्पीकर साहिबु हो, उन्हनि जीअं चयो पिए त असांखे हीअं करणु खपे या असांखे हूअं करणु खपे, त एक्चुअली असां त करियूं पियूं। ऐं सम्झां थी जेको बि हिन हॉल में जेतिरियूं बि फीमेल वेठियूं आहिनि, असां सभु साउंड आहियूं,
असां पंहिंजे जिते बि प्लेटफॉर्म आहे उते असां जदोजहद करियूं पियूं, असां कमु करियूं पियूं, पर ज़रूरत आहे उन्हनि फीमेल खे अवेयरनेस ॾियण जी जिन खे ख़बर ई कोन्हे त उहो एक्चुअली बीठियूं किथे आहिनि, उन्हनि खे करणु छा खपे, छा वाकई उहे कुझु कनि बि पियूं या कोन पियूं कनि। सो वॾे में वॾो ड्रॉबैक ई इहो आहे त भूरियूं भटारियुनि सां खिलियो खीर पीअनि। अॼुकल्ह त भूरियूं मोबाइल ते वेठियूं रील ॾिसनि, माज़रत आहे शाह साईं खां, सो भटारियूं रहियूं कोन्हे त जेको कुझु करिणो आहे उनजो हल एक्चुअली नथो नज़र अचे। जेकॾहिं असां ॻाल्हि करियूं शहर जी, त शहर में जेके नौकरी कनि थियूं, टीचर्स हुजनि, बैंकर्स हुजनि या NGO में कमु कंदड़ हुजनि, पर फीमेल खे इश्यूज़ उहे ई आहिनि, मैटर्निटी लीव ऐं घर पुॼण ऐं घर में जेको उन्हनि जो फैमिली खे टाइम ॾियणु आहे उहो उन्हनि खे अॻियां वधण जा मौक़ा कोन थो ॾिए, न उहे ट्रेनिंग करे थो सघनि, मतिलबु का सिख्या वठण जे लाइ उन्हनि वटि के बि मौक़ा कोन्हनि ऐं इन ई करे उहो इंतिज़ामी उहिदनि ते अचण खां लाहिराइनि थियूं, छाकाणि त उते उन्हनि खे टाइम ॾियणो पवंदो ऐं जॾहिं उन्हनि खे हिकदमि घर पुॼणो हूंदो आहे ऐं ॿारनि खे संभालणो हूंदो आहे त पोइ हुननि लाइ को टाइम कोन्हे पंहिंजे लाइ अॻियां वधण जो। इन खां सवाइ जेकॾहिं बिज़नेस जी ॻाल्हि था करियूं त उहा ई ॻाल्हि आहे त जेतिरा बि आहिनि शॉप्स आहिनि, मार्केट्स आहिनि, उहे सभु मर्दनि सां भरियल आहिनि। मर्दनि जे विच में बीही पंहिंजे बिज़नेस खे वधाइण, पंहिंजे बिज़नेस लाइ ॻाल्हाइण, पंहिंजा बिज़नेस जा आइडिया मर्दनि सां शेयर करणु आउं सम्झां थी इंतिहाई मुश्किल कमु आहे, त हुननि खे पंहिंजे आइडियाज़ शेयर करण लाइ बि हिकिड़ो स्पेस खपे। सो इहे सभु शयूं जेके आहिनि इहे ॾाढियूं अहमियत रखनि थियूं। एजुकेशन जी ॻाल्हि था करियूं त एजुकेशन लाइ नंढड़ियुनि खे केरु वठी वञे, स्कूल कॉलेजिस में कीअं अचनि। जेकॾहिं मुंहिंजो सरकारी कॉलेज आहे उते अटेंडेंस घटि आहे त उते मसइलो छा हूंदो आहे, छोकिरियूं घरां अकेलियूं कीअं अचनि, उन्हनि जा पीअर बिज़नेस, नंढा नंढा बिज़नेस सुबुह साण वञनि, भाइरनि जूं मर्ज़ियूं आहिनि ऐं भाड़े लाइ उन्हनि वटि पैसा कोन्हनि। तालीम किथां हासिल थिए, प्रॉपर तालीम किथां हासिल थिए, मतिलबु सिखण जो मौक़ो कोन थो मिले। हा, एग्ज़ाम ॾियनि थियूं, पास कनि थियूं, डिग्रियूं बि मिलनि थियूं, पर उहो सिख्या कोन थी थिए। साॻिणी ॻाल्हि यूनिवर्सिटी में आहे, जेकॾहिं टेक्निकल एजुकेशन हासिल कनि थियूं त प्रैक्टिकली सिखण जो को उन्हनि वटि मौक़ो कोन्हे, तंहिंजे करे उहो प्रैक्टिकली बि साउंड कोन्हे, त नौकरियुनि जा मौक़ा इन करे बि घटि था मिलनि जो उहे उन्हनि खे प्रैक्टिकली टेक्निकली उहे साउंड कोन्हनि। त मतिलबु इहो आहे त ॿाहिरि निकिरणु ऐं कुझु सिखण जा मौक़ा, इनमें वाकई सर्जन सही चयो हो त मर्द ई आहिनि, मर्दनि खे ई उहा अवेयरनेस हुअणु खपे त पंहिंजियुनि औरतुनि खे घरां कीअं ॿाहिरि कढनि, बिज़नेस में गॾु आणनि ऐं उन्हनि खे कीअं तालीम जो मौक़ा ॾियनि। ऐं इन खां सवाइ हिकिड़ो ॿियो असां वटि जेको इहो ड्रॉबैक आहे त फीमेल खे इहो बि ज़हन नशीन करायो थो वञे त घर सिर्फ़ु मर्द हलाईंदो, सॼी मर्द खे संभालणो आहे, मर्द जी ज़िमेदारी आहे, पोइ उहो कुझु कनि बि न थियूं। इहा बि हिकिड़ी वॾी आहे ड्रॉबैक आहे जेको बि असांखे सम्झणु खपे। ऐं ॿियो हिकिड़ो जेको चयो थो वञे त औरत केतिरो बि कमाईंदी पर औरत जी कमाई में बरकत कोन्हे। इहो बाक़ाइदा फीमेल जेके टीचर्स बि हुजनि, कहिड़े बि उहिदे ते हुजनि, डॉक्टर्स हुजनि, पर उन्हनि जी हिकिड़ो इहो जुमिलो बि उन्हनि खे फीड थियल आहे ऐं उहो बाक़ाइदा इहो वधाइनि थियूं। इन खां सवाइ जेको असां वटि मज़हबी इंतिहा पसंदी आहे, औरतुनि खे सतनि पर्दनि में रखिणो आहे, औरतुनि खे ॿाहिरियां मर्द न ॾिसनि। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधायां त जेकॾहिं कॉलेज में टीचर्स आहिनि जेके यूनिवर्सिटी जूं पढ़ियल आहिनि, पर शादी खां पोइ उन्हनि जा मर्द उन्हनि खे व्हाट्सएप कोन हलाइण ॾींदा आहिनि। मतिलबु त ॻोठ जी औरत खां वठी हिकिड़ी 17, 18, 19 ग्रेड जी फीमेल हुजे
त बि उन्हनि ते इहा मर्दनि जी डोमिनेंसी आहे। त इहा एक्चुअली ख़तमु करण लाइ आउं सम्झां थी वधि में वधि जेको आहे अवेयरनेस प्रोग्राम हुअणु खपनि। ऐं ॿियो त उहा ई ॻाल्हि त पंहिंजी हद ताईं कमु करणु। जेकॾहिं को गॾियल इज्तिमाही कमु कोन्हनि त पोइ असां पाण पंहिंजे लेखे पंहिंजी ओन ते जेतिरो असां खां थी सघे उहो असां करियूं त उन सां बि घणो ई कुझु थी सघे थो ऐं उन सां ई मुंहिंजे ख़्याल में त तब्दीली अची सघे थी। डॉक्टर आयशा धारेजो साहिबा जंहिंजो हमेशह असां ॾाढो ख़ूबसूरत कमु ॾिठो आहे। जो हक़ घुरे थी पई, इस्लामी हक़ घुरे थी, आइनी हक़ घुरे थी, तॾहिं हू मर्द खे नथी वणे। तॾहिं चयो थो वञे त इहा औरत जेकी आहे बदतमीज़ आहे, बेहया आहे, इहा छुड़वागी चाहे थी। त मां इहो ज़रूरु चवंदसि त सिंध जी औरत कॾहिं बि छुड़वागी न चाही आहे। सिंध जी औरत पंहिंजा हक़ घुरिया आहिनि। सिंध जी औरत माशी तौर वधणु चाहे थी, उनखे रस्ता त ॾियो, उनखे तालीम जो हक़ त ॾियो। तव्हां चओ था नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असां हदीसनि ते हलंदा आहियूं, असां इस्लाम ते हलंदा आहियूं, त उनखे त चीन ताईं वञण जी इजाज़त हुई। बीबी ख़दीजतुल कुबरा पहिरीं वापारी औरत हुई। बीबी ज़ैनब यज़ीद जे दरबार में बयान ॾिनो। बीबी आशा जंगे जमल विड़ी। तव्हां औरतनि खे पंहिंजो उन्हनि फील्ड्स में त आणियो, डॉक्टर कयो, इंजीनियर कयो, एयरफोर्स में मोकिलियो, तव्हां उनखे पंहिंजो जहाज़ हलाइण ॾियो, माशी तौर मज़बूत कयो, कॉलेजिस में मोकिलियो। ट्रस्ट ई नथा कयो। हिकिड़ी न्याणीअ खे जॾहिं फोन वठी था ॾियो त उनजी व्हाट्सएप ते बि उनजे ट्रस्ट न आहे त उन व्हाट्सएप ते कंहिंसां ॻाल्हाईंदी हूंदी। अगरि राति जो उहा ऑनलाइन आहे त कंहिंसां ॻाल्हाईंदी हूंदी। स्कूल में अगरि मोबाइल खणी थी वञे, कॉलेज में अगरि हू पंहिंजी सेफ्टी लाइ खणी थी वञे त उहा कंहिंसां ॻाल्हाईंदी हूंदी। ट्रस्ट करणु सिखो। जेसि ताईं पंहिंजो पीउ, पंहिंजो भाउ, पंहिंजो हस्बैंड पंहिंजी औरत खे पाण ख़ुदि मुख्तियार न बणाईंदो, हीउ समाज उनखे हक़ न ॾींदो। छो त हीउ समाज जागीरदारी समाज आहे, हीउ समाज पेट्रियार्की समाज आहे, जेको मर्दारी सोच ते मबनी आहे। हू कॾहिं बि असां ॾिठोसीं कंहिं जागीरदार जी औरत कारी करे मारी वई, कॾहिं बि ॾिठोसीं त एजुकेशन जो मसइलो कंहिं सरदार जी धीअ सां थियो। न आम मसइला हिकु आम औरत सां थींदा आहिनि, पोयत तबिके वारी औरत सां थींदा आहिनि, मज़दूर औरत सां थींदा आहिनि। ॾिसो तव्हां असां लाइ आसूबाई जो किरदारु हिकिड़ो फ़ख्र वारो किरदारु आहे त ओड़ियूं औरतूं कीअं पैदा थियनि, उन्हनि खे मौक़ा मिलनि या उहे पाण बीहनि त इहो अज़म केरु पैदा कंदो। ज़ाहिरी आहे उनखे घर मां रहनुमाई मिली हूंदी, इंस्टॉलेशन मिली हूंदी, तॾहिं अॼु उहे सभु छोकिरियुनि खे तालीम ॾिए थी। ऐं असांजियूं ॾिसो औरतूं, असांजूं थर में ॾिसो, थर में रोज़ औरतुनि जूं ख़ुदकुशी जो रेशो वधंदो वञे थो। कॾहिं उन लाइ कंहिं पुछो आहे त हिन जे अंदर में कहिड़ी तकलीफ़ आहे। असां हमेशह जेको आहे फिज़िकल तशदुद जो सोचींदा आहियूं त फिज़िकल तशदुद थियो, छा ज़हनी मेंटल तशदुद जो वायलेंस जो करे सोचो आहे त उन ते उहो केतिरो तशदुद थिए थो, हू केतिरो बर्दाश्त करे थी, केतिरो भोॻे थी पई। छा हू नथी चाहे त हू ॿाहिरि वञे, छा हू नथी चाहे उहो सुठी यूनिवर्सिटी में पढ़े, छा हू नथी चाहे हुन में कहिड़ी कमी आहे जो हू पंहिंजे भाउ सां गॾु, नंढड़ो भाउ आहे, भेण सां गॾु वञे, रस्ते में हुनजी चौकीदारी कंदो। अरे बाबा, हू पाण खे संभाले नथो सघे, भेण जी चौकीदारी कंदो। तव्हां हिकिड़े भाउ खे हुनजो चौकीदार बणाए छॾियो आहे, तव्हां हिकिड़े मुड़ुस खे हुनजो चौकीदार बणाए छॾियो आहे। तव्हां अकेली न्याणीअ खे मज़बूत बीहारियो, तव्हां उनखे उहे सभु सहूलियतूं ॾियो। तव्हां सुठी मानी फहमींदा। असांजी हुसैन वॾी राइटर आहे, जॾहिं मां PhD करे रही हुयसि त मां हुन वटि वयसि त मूंखे चए पई, आशा असां वटि वॾो अलमियो आहे त सुठी बूटी पुट खे ॾींदासीं, सुठी एजुकेशन अमेरिका पुटु वेंदो, उते कमाईंदो, पोइ भेण जो ॾाज ठाहींदो। तव्हां ॾाज जो न सोचो, ॾाज हुनजी तालीम आहे, ॾाज हुनजो हुनर आहे, ॾाज हुनजी जॉब आहे। तव्हां हुन लाइ मौक़ा पैदा कयो, हुन लाइ रस्ता खोलियो, हुन लाइ आवाज़ बुलंद कयो, उनखे सिंध जी तारीख़ ॿुधायो त सिंध जी औरतूं माई बख्तावर बि हुयूं, जिंदो बि हुयूं, बेनज़ीर बि उहे ई पैदा थियूं। जॾहिं उन्हनि लाइ भुट्टे साहिब बेनज़ीर पैदा कई त भुट्टे साहिब हुनखे तालीम ॾिनी, उनखे किताब ॾिना। जेल में वेही बि धीअ खे तालीम ॾींदो त मुंहिंजी धीअ किताब पढ़े, शऊर अचे हुन में। असां चऊं था तूं पंहिंजो रोंबो कर, तूं गाह कर,
तूं लाबारो कर उते मर्दनि जी गैरत खे जेको चवे थो गैरत जे नाले ते औरत क़तल थिए थी उते मर्द जी गैरत खे कुझु कोन थो थिए जॾहिं हू लाबारो करे थी पई गाह करे थी पई रोंबो करे थी पई उते हुनखे इस्लाम यादि नथो अचे उते हुनखे पंहिंजूं हदूं यादि नथियूं अचनि जॾहिं उहा के मर्द सां खिली करे अस्सलाम वालेकुम जो जवाबु वालेकुम सलाम ॾिए थी तॾहिं उहा कारी आहे जॾहिं हू के पंहिंजे रिश्ते लाइ चवे थी पई त न मां के अपाज सां रिश्तो न कंदमि के शराबीअ सां रिश्तो न कंदमि के बहादुर सां रिश्तो न कंदमि तॾहिं उहा कारी आहे त मर्दनि खे हिन समाज खे पंहिंजी मेंटेलिटी चेंज करणी पवंदी औरतनि खे ॾिसण वारो पासो चेंज करणो पवंदो त औरत का मशीन नाहे औरत इंसान आहे उनजी दिलि बि आहे उनजा जज़्बा बि आहिनि उनखे सोचण जी सघ बि आहे उहा बि तव्हां वांगुरु बहादुरीअ सां बीह सघे थी पई ऐं यज़ीद जी दरबार में ॻाल्हाए सघे थी पई बिन्त हवा हूं में ये मेरा जुर्म है और फिर शायरी तो कड़ा जुर्म है थैंक यू अर्ज़ कंदमि मैडम सां कि तव्हां प्लीज़ अचो एंड असांजे हिन मौज़ू ते पंहिंजा कुझु अल्फाज़ बयानु कयो थैंक यू मैडम तो जिते हींअर मां ॿुधो त काफ़ी जेके असां नाउमीदी जी ॻाल्हियूं कयूं पर मां हिकिड़ी उमेद खणी आई आहियां त असां अञा हिन माहौल मां असां अञा हिन पंहिंजे तबिके मां नाउमीद न आहियां थियूं औरत अॻिते वधे पई औरत पंहिंजो मुक़ाम ठाहे पई औरत जेका कुझु टाइम अॻु बिज़नेस जे हवाले सां त सोचे बि न पई सघे त को उहा बिज़नेस बि करे सघे थी ऐं सभ खां पहिरीं त साना जी तरफ़ां जेको ही कॉन्फ्रेंस घुराई वई आहे तमामु हिकिड़ी अहम कॉन्फ्रेंस आहे उनखे हर पहलू खां ॾिठो वञे ऐं मां तमामु थोराइती आहियां पूरी टीम जी ऐं ख़ासि कर अदी शाहिदा जी जंहिंजो तव्हांखे ॿुधायां त वॾो कॉन्ट्रीब्यूशन आहे हिन बिज़नेस कम्यूनिटी में जेके असांजूं औरतूं हुनर कनि पियूं तव्हां हींअर बि ॾिसंदव त अदी खे जेको सूट पातल आहे उहो असांजी हुनरमंद औरतुनि जो ई आहे ऐं शायदि तव्हांखे कंहिंखे एतिरी ख़बर न हूंदी त ही जेके ड्रेसिस ठहनि था या जेके उते कॉन्फ्रेंसिस कन्वेंशन जेके बि थियनि था सिंधियुनि जा त हितां जेके बि असांजूं हुनरमंद औरतूं आहिनि सॼो कमु उन्हनि खे मिलंदो आहे ऐं उन्हनि खे हिकिड़ो पंहिंजे हुनर जो सुठो मुआवज़ो बि मिलंदो आहे त ईअं न आहे त असांजी औरत जेका आहे सा बिल्कुलु मासूम थी ऐं हिकिड़ी कुंड में पियल आहे अञा उहो वक़्तु न आहे आयो उहो वक़्तु गुज़री वियो जंहिं वक़्त में औरत असांजी हिकिड़े पासे पियल हूंदी हुई ऐं उनखे कोई अहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ न मिलंदियूं हुयूं हींअर ॾिठो वञे जेकॾहिं अधी ॻाल्हि कई त कश्मीर लाड़काणो बिल्कुलु उन पासे इहे शयूं थियनि पियूं ऐं उते ॾिसो तव्हां त जेका असांजी प्योर हिकिड़ो सिंधी आहे उन में कॾहिं बि कारोकारी जो केस न आहे थियो हा रेयर केसिस में ईअं थींदो हूंदो पर जेके असांजा क़बाइली इलाइक़ा आहिनि जेके असांजे लाड़काणे सां लॻनि था जेके असांजा कश्मीर कंदकोट इन पासे जेके असांजा बलूचिस्तानी क़बाइली एरियाज़ आहिनि उन में इहे केसिस तमामु घणा आहिनि जेका असांजो सिंध जो शऊर आहे उहो जागी चुको आहे ऐं असांजी सिंधी कम्यूनिटी जा जेके मर्द हज़रात आहिनि उन्हनि खे एतिरो बि ब्लेम न ॾिजे छो जो जेको हिते हींअर ही वेठियूं आहिनि औरतूं इहे सभु कंहिं न कंहिं कम सां मुंसलिक आहिनि इहे सभु कंहिं न कंहिं फील्ड मां आयूं आहिनि ऐं मां जंहिं प्लेटफॉर्म ते बीठी आहियां उन प्लेटफॉर्म में असांजूं 200 रजिस्टर्ड वुमेन आहिनि जेके पंहिंजो रजिस्टर्ड FBR में रजिस्टर्ड बिज़नेस कनि पियूं चाहे पोइ उनजो होम बेस्ड बिज़नेस हुजे चाहे उन्हनि जो कोई शॉप हुजे कोई कंपनी हुजे पर 200 रजिस्टर्ड FBR में औरतूं कोई आसान ॻाल्हि कोन हूंदी आहे कोई नंढड़ी ॻाल्हि कोन हूंदी आहे पर इन में अलाह जो शुक्र आहे जो जॾहिं खां इहे वुमेन चैम्बर ठहियो आहे तॾहिं खां इन में इहो रेशो वधंदो पियो वञे ऐं औरतुनि में अवेयरनेस अचे पई ऐं जेके असां जा वर्कशॉप्स करायूं पिया जेके सेमिनार्स करायूं पिया ट्रेनिंग्स करायूं पिया उन में ॾींहों ॾींहुं उन्हनि जो रेशो जेको आहे सो वधंदो पियो वञे सो मां इहो चाहींदमि त नाउमीद न थीजे जेको सिज लथो आहे उहो वरी उभरण जे लाइ लथो आहे सो असांजी औरत अॻिते वधे पई ऐं इनशाअल्लाह अदी बेनज़ीर बि हिकिड़ी ॻाल्हि कई त असांजे जेके बिज़नेस आइडियाज़ आहिनि असां कंहिंसां शेयर नथा करे सघूं त मां अदी खे ॿुधाईंदमि त तव्हां अचो
पंहिंजा बिज़नेस आइडियाज़ शेयर कयो, असांजो प्लेटफॉर्म इस्तेमालु कयो। उन में जेके तव्हांजूं बिज़नेस आइडियाज़ जे हवाले सां कमी पेशी हूंदी उहा तव्हांखे असां ॿुधाईंदासीं, ऐं उन जा जेके इदारा उन सां मुंसलिक हूंदा असां तव्हांखे उन जो वे ॿुधाईंदासीं। पर काफ़ी अहिड़ियूं असांजूं अदियूं आहिनि जेके हिकु दफ़ो ईंदियूं आहिनि त वरी उन्हनि खां विसरी वेंदो आहे कमु, घर जे कमनि में हेॾां होॾां उहो शायदि इम्पोर्टेंस एतिरी न ॾींदियूं आहिनि। पर हीउ हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे जंहिंमें तव्हां एनरोल बि थियो थियूं, तव्हां पंहिंजे बिज़नेस खे बि वधाए थियूं, ऐं तव्हां पूरी दुनिया लेवल ते ईअं न आहे त हीउ सिर्फ़ु हिकिड़ो अहिड़ो इदारो जेको सिर्फ़ु हैदराबाद में कमु करे पियो, हीउ रजिस्टर्ड आहे पूरे वर्ल्ड लेवल ते। तव्हां दुनिया जी कंहिं बि मुल्क में हलिया वञो तव्हांखे असांजो सर्टिफिकेट मिलंदो, जंहिंजे करे तव्हांखे वीज़ा में आसानी थींदी, जंहिंजे करे तव्हांखे बिज़नेस जे हवाले सां जेके बि मुश्किलातूं हूंदियूं उहे तव्हांखे गवर्नमेंट जे थ्रू सब्सिडी बि मिलंदी। ऐं इहे जेके इदारा आहिनि इहे स्पेशली असांजी औरतुनि जे लाइ आहिनि। सो तमामु सुठो हिकिड़ो सेशन रहियो। मां वरी बि थैंकफुल आहियां अॼु शाहिदा जी जंहिं असांजे बिज़नेस कम्यूनिटी खे तमामु सुठो सपोर्ट कयो ऐं अॻिते आंदो। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदमि त जेको हींअर मैसेज हुयो त ऑनलाइन असां हिकिड़ो वेबसाइट ठाहींदासीं जंहिंमें असांजूं बिज़नेस करण वारियूं औरतूं उन में ईंदियूं ऐं पंहिंजी रजिस्ट्रेशन कंदियूं प्रोडक्ट्स जी। सो मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदमि त जेकॾहिं साना जो प्लेटफॉर्म तमामु बहितरीनु प्लेटफॉर्म आहे ऐं उहो वर्ल्ड लेवल ते बि कमु करे पियो, त छो न अहिड़ा नंढा नंढा डिस्प्ले जेके असां उते फिज़िकली बि इंट्रोड्यूस करायूं। पोइ जेके असांजे हितां जी औरत जो कमु आहे उहो उते डिस्प्ले कजे। पोइ उन हिसाब सां जेकॾहिं कंहिंखे कोई अहिड़ो ऑर्डर मिले थो त हू हिते उन्हनि खे ॿुधाइनि ऐं उहो जेको असां लॉट में बि ऑर्डर ठाहे सघूं था। छो जो असां वटि जेकॾहिं 200 रजिस्टर्ड वुमन आहिनि त उन जे पुठियां 500,000 जेके आहिनि से आर्टिज़न आहिनि। हर बिज़नेस वुमन जे पुठियां 8-9 जेके आहिनि से आर्टिज़न हूंदियूं आहिनि या उन खां बि वधीक जेके उहे कमु करे उन्हनि खे ॾींदियूं आहिनि। सो औरत जेका आहे सा एम्पावर थिए पई ऐं अल्हम्दुलिल्लाह मां इहा फ़ख्र सां ॻाल्हि करे सघां थी त असां जंहिं एरिया सां जंहिं इलाइक़नि सां बिलोंग कयूं था उहे एरिया एतिरा त कंजेस्टेड हुया जो मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजो जेको नंढपण गुज़रियो नौशहर फिरोज़ जे हिकिड़े नंढड़े से ॻोठ में, ऐं उन में मां नंढे हूंदे खां ई जेका आहे को एजुकेशन में पढ़ियसि। उन खां पोइ असांजो सेकेंड शिफ्ट में हूंदो जेको 20 किलोमीटर परे कॉलेज हूंदो हो ऐं उहो कॉलेज बि असांजो को एजुकेशन में हुयो। जेको सेकेंड शिफ्ट में सोचियो त उहो सिज लही वेंदो हो घर पहुचंदे पहुचंदे, ऐं मां अकेली हूंदी हुयमि। अॼु जी ॻाल्हि वांगुरु त नंढड़ो भाउ गॾु छॾींदा आहिनि, पर उहो नंढड़ो भाउ बि मूंसां गॾु वाक़ई में हूंदो हुयो। छो जो मां पाण महसूसु कंदी हुयमि त जेकॾहिं मूंसां गॾु मुंहिंजो भाउ आहे त मां मतिलबु हिक खां ॿ भला आहियूं। उनजो मक़सदु इहो थोरी हूंदो त को मूंखे हीअ सिक्योरिटी थो ॾिए। मर्द असांजा आहिनि, सिक्योरिटी असांखे फ़ख्रु थींदो आहे, असांजे पुठियां बीठा आहिनि। जेकॾहिं मां हिते आहियां त मुंहिंजे घर वारे जो साथ आहे, मुंहिंजे घर वारे जी सपोर्ट आहे ऐं मुंहिंजे पीउ जी मुंहिंजे सहुरे जी सपोर्ट आहे जेको मां हिते बीठी आहियां। छो जो असां अलाह साईं असांखे जोड़े में ठाहियो आहे, न को मर्द असां खां सवाइ न असीं मर्दनि खां सवाइ आहियूं। असां जेकॾहिं ॿई गॾिजी था हलूं त असां घर था हलायूं, जेकॾहिं असां ॿई गॾिजी था हलूं त असां कारोबार था हलायूं, जेकॾहिं असां ॿई गॾिजी था हलायूं त असां पंहिंजी इकोनॉमी खे था हलायूं, पंहिंजे मुल्क खे था हलायूं। सो असांजे लाइ लाज़िम मज़लूम मर्द औरत लाइ, औरत मर्द लाइ। ऐं असां इहो डिफरेंस मां त बिल्कुलु बि इहो न चाहींदी आहियां त को असां मतिलबु मां चवां त न मां मर्द खां अॻियां ॿ क़दम, मूंखे फ़ख्रु थींदो मां पंहिंजे घर वारे जे पुठियां 2 क़दम हलां। इहा मुंहिंजी कमज़ोरी न आहे, इहा मुंहिंजी हिमत आहे, इहा मुंहिंजी ताक़त आहे। त मां हुन सां हुनखे एतिरी इज़त ॾियां थी छो जो असांजे नबी पाक खे बि उहा इज़त मिलियल आहे। 2 क़दम अॻिते वधणु उहो न आहे त भई मां खां वॾी फने खान थी वेंदमि त भई मां हिन जे अॻियां थी हलां। पर असल असांजो जेको मक़सदु आहे असांखे मुआशिरे में पंहिंजो मक़ाम कीअं ठाहिणो आहे, असांखे मुआशिरे में पंहिंजे इकोनॉमी में कीअं दाख़िल थियणो आहे। असां ॾिठो आहे त असां हमेशह चवंदा आहियूं भई कराची असांजो आहे, कोई बि असांखे जेको असां नथो फुरे सघे। कराची असांजो किथे आहे? तव्हां हुनजी इकोनॉमी में घिड़िया आहियो, तव्हां हुनजी मार्केट में घिड़िया आहियो। हिते वेही रुगे असां मतिलबु वॾा वॾा जलसा जुलूस करे डांसूं करे घर वञी हलिया वेंदासीं भई कराची असांजो आहे। कराची ईअं कोन थींदो। तव्हां जेको स्पेस जेको खाल छॾियो आहे उनखे भरणो पवंदो, उनजी मार्केट में अचणो पवंदो, उनजी इकोनॉमी में शामिलु थियणो पवंदो। कोई आहे हुन मार्केट में सिंधी?
मां त न ॾिठो आहे हिन महिल ताईं। मां एॾी वॾी कॉन्फ्रेंस जेके बि असांजूं थींदियूं आहिनि उन्हनि में मां वई आहियां, मां हिकिड़ी सिंधियाणी वेठी हूंदी आहियां, मां ॻोल्हींदी आहियां पंहिंजी सिंधियाणियुनि खे, त उते सिंधियाणी औरत सिर्फ़ु हिकिड़ी हूंदी आहे। असांजे जेके इंटरनेशनल डेलीगेशन थींदा आहिनि कारोबार जे लिहाज़ सां सिंधियाणी हिकिड़ी वेठी हूंदी आहे। जेके कराची में, इवन कराची में, इस्लामाबाद में थींदा आहिनि उते उहो चवंदा आहिनि सिंध से आइए, कराची से मतिलबु कराची वारी जेके हूंदियूं आहिनि उहे अलॻि हूंदियूं आहिनि, मां सिंध सां आई आहियां बसि। त उन ते बि मां ई एक्शन खयो हो त आईंदा कंहिं बि असांजी बिज़नेस कम्युनिटी जी कॉन्फ्रेंस में मूंखे जेको इहो न चयो वेंदो त ये सिंध से आई है, ये कराची से आई है। तो फर्स्ट टाइम इस्लामाबाद में इन ते गौर थियो हुयो, जंहिं ते उन्हनि खे बि इहा अखि पटी उन्हनि त हा वाक़ई में का आई आहे औरत जेका चए थी त मां सिंध मां ई आई आहियां, कराची सिंध उनखे अलॻि न कयो। पर ख़ुदारा पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे हस्बैंड, भाउ पीउ जेके बि आहिनि उन्हनि सां गॾिजी करे मां उन्हनि खे बि चवंदमि त तव्हां पंहिंजी औरतुनि खे अॻिते आणियो, उन्हनि खे सपोर्ट कयो। इवन तव्हां पाण कराची हैदराबाद जा खाल भरियो, मार्केट में अचो, मार्केट में ॾिसो कहिड़ी कमेटी जेका तव्हांखे अॻिते आणे पई। तव्हां कारोबार जे हिसाब सां नौकिरियुनि जे लाइ मैट्रिक पास करे, इंटर पास करे माई ईंदियूं त भई मुंहिंजे बच्चे खे जेका आहे पटे वाली वठी ॾे, छो पटे वाली करे? छोलनि जो थाल ॾियोसि उहो वेही खपाए भला, जेको सब्जी खपाईंदो आहे न रेड़े ते वेही छोकिरो, उहो कमिश्नर सां अखियूं अखियुनि में मिलाए ॻाल्हाईंदो आहे, छो जो उहो पंहिंजो कमु थो करे। औरत जी कयूं था ऐं उते औरत बि किथे न किथे पर्सन विद डिसेबिलिटी जो शिकार आहे ऐं ख़ासि तौर ते जेके ॿार आहिनि उहे तव्हांजी भरपूर तारीफ़ में आबिद लाशारी साहब पाण CEO आहिनि नेशनल डिसेबिलिटी फाउंडेशन जा। विथ डिसेबिलिटी हुजे औरत बाम माज़ूरी, उर्दू में चवंदा आहियूं माज़ूर औरत बि चई सघिजे थो, माज़ूरी को एब न आहे को लफ़्ज़। पोइ उहे जेके असां औरतूं आहिनि उहे डबल डिस्क्रिमिनेशन जो शिकार आहिनि। हिकु त औरत आहे जेंडर जे हवाले सां, ॿियो ॿारहाड़ी सां तालुक़ु रखे थी ऐं उनखे माज़ूरी आहे। उन्हनि खे वधण जे हवाले सां को मौक़ा कोन था मिलनि, उन्हनि जा रिश्ता ई कोन था थियनि। तालीम जे मौक़ा, रोज़गार जा मौक़ा, हेल्थ जा या डिसेबिलिटी जो असांजे 5% कोटा रखियल आहे नौकिरियुनि जी, उहा बि औरतुनि खे पोइ ते रखियो थो वञे त 1 खां 4 जी स्केल जी नौकिरी बि हिनखे असां कीअं ॾियूं, किथे एडजस्ट करियूं। पर खोड़ सारियूं असांजूं माज़ूर औरतूं जंहिंमें अदी आसूब आईब आहे, अन्ना इक़बाल भट्टी आहे, असांजा खोड़ सारा नाला आहिनि असां औरतुनि जा, आबिया इकराम आहे इस्लामाबाद में। इंटरनेशनल लेवल ते असांजूं सिंध जूं औरतूं, पाकिस्तान जूं माज़ूर औरतूं पाकिस्तान जो नालो रोशन कनि पियूं, मुख़्तलिफ़ फोरमनि ते हू पंहिंजी ॻाल्हि कनि था। उन सां गॾु गॾु मुंहिंजो जेको हिन डिसेबिलिटी मूवमेंट में अचणु ऐं इहो जेको रिहेबिलिटेशन सेंटर हलायूं पिया, माज़ूर ॿार जेके डाउन सिंड्रोम, ऑटिज़म, इन्हनि जी रिहेबिलिटेशन कयूं पिया, हिन जे पोयां बि हिकु औरत बीठल आहे, उहा मुंहिंजी माउ आहे। नंढपण में मां बांबड़ा पाईंदे पाईंदे हिकु बाहि जी का दूई हुई जंहिंमें बाहि त न हुई, उनमें टांडा हुआ, खेॾंदे खेॾंदे उन टांडनि सां खेॾणु शुरू कयोसीं, ॿई मुंहिंजा हथ सड़ी विया ऐं एतिरो सड़ी विया जो ॿई हथ मुंहिंजा ज़ाया थी विया। पर वरी बि ॾिसो था त इन 2 आङरियूं बचियूं, उन 2 आङरियुनि ते जेका महिनत कई उहा मुंहिंजी माउ कई। इन 2 आङरियुनि खे कारमंद बनाइण जे लाइ हुन छा कयो, हुन मुंहिंजी रिहेबिलिटेशन कई। 2 आङरियुनि सां कपिड़ा कीअं पाइजनि, मानी जो भोरो कीअं भंजे, मानी कीअं खाइजे, अगठ कीअं ॿधणो आहे, ही मेन शइ आहे रिहेबिलिटेशन, इन खे चइबो आहे। कंहिंखे बहाल करणु, मुंहिंजे बहाली जे पोयां मुंहिंजी माउ आहे जे मूंखे बहाल कयो। अॼु उहो बहाली जो कमु माशाअल्लाह सिंध हुकूमत जे तावन सां, साना जे मेंबरनि जे तावन सां ऐं ॿिया बि दोस्त जेके असांजा आहिनि जेके पाकिस्तान में रहनि था, सिंध में रहनि था, उन्हनि जे तावन सां 700 खां मथे ज़हनी माज़ूर ॿारनि खे असां फिजियोथेरापी, साइकोथेरापी, स्पीच थेरापी उनजी मुफ़्त में बहाली करियूं पिया। लाड़काना
नवाबशाह, हैदराबाद, गुलिस्तान जोर कराची, गुलशन हदीद कराची, अञा खोड़ सारी सिंध में ज़रूरत आहे। अहिड़ा ॿारड़ा असांजो ॿारड़ा जेके माना जेके चऊं जो औरतूं जेके विथ डिसेबिलिटीज़ आहिनि पर ज़हनी माज़ूरी सां आहिनि, उहे तमामु घणे कर्ब सां गुज़रनि पियूं। हिकिड़ो केस मूं छोकिरी आहे नवाबशाह में, तव्हां कॾहिं विज़िट कंदो त उहा छोकिरी 9 साल जानवरनि जे तंबेले में जानवरनि सां ॿधल रही आहे। उन छोकिरी जो सॼो पोर्शन, उनजो ॻाल्हाइण, उनजो सॼियूं आदतूं उहा मेंहिं जेका आहे असांजी जानवर आहे उन जहिड़ियूं थी वियूं। उहो जॾहिं वेहंदी आहे त पंहिंजो पाण खे हेठि उछलंदी आहे। उहो जॾहिं आम वेठी हुजे हुनजो वात ईअं हलंदो रहंदो जीअं मेंहिं जो हलंदो रहंदो आहे। सभु हुनजूं आदतूं जानवरनि वारियूं थी वियूं। अलाह जो शुक्र आहे उहा 2018 में असां नवाबशाह में छोकिरी आई, अञा बि असां अंडर रिहेबिलिटेशन आहे, उहा माशाअल्लाह इंसान थी वई आहे। सभु हुनजा बिहेवियर मोडिफाई थी विया आहिनि। इहो सॼो क्रेडिट गोज़ टू रिहेबिलिटेशन। असां चऊं था त ॿार जी बहाली में असांजी माउ जो तमामु किरदारु आहे, असांजी औरत जो वॾो किरदारु आहे। मुंहिंजे कम खे हलाइण में पोयां वारी मुंहिंजी घरवारी आहे सायरा लाशारी, उन खे मां एॾो एम्पावर कयो आहे। उहो माशाअल्लाह सॼो ई कमु जेको NGO जो आहे उहो कमु करे पई ऐं करे उहा वाराड़ी सां तालुक़ रखे थी। पर ॾिसो औरत खे एम्पावर करणो आहे उहो त मर्द जी ज़िम्मेदारी आहे। मां चाहियां त मां पंहिंजी घरवारी खे सोशल मीडिया ते न आणियां, NGO में न आणियां, पर उहा हक़ीक़त वक़्त मूंखां अॻु में हूंदी आहे, पर मां उनखे एम्पावर कयो आहे। इहा मुंहिंजी ज़िम्मेदारी हुई, समाजी ज़िम्मेदारी हुई जेका मूं अदा कई। हर मर्द खे घुर्जे त पंहिंजी धीअ खे, पंहिंजी घरवारी खे, पंहिंजी माउ खे एम्पावर करे। मुंहिंजी नंढड़ी छोकिरी नूर फातिमा लाशारी ॾाढा माना बिरादरी वारनि ॾाढा मूं ते एतिराज़ कया, हुनखे छो था पढ़ायो। अॼु उहा मुंहिंजी छोकिरी चाइना में मास्टर्स करे पई स्कॉलरशिप ते। लाचारी आहियूं, बलोच आहियूं, गैरत अॻियां पोयां हूंदी आहे। ॾाढा ताना मूंखे मिलिया, पर हक़ीक़त इहा थो मां पंहिंजे घरवारी खे एम्पावर करणु, पंहिंजी धीउ खे एम्पावर करणु मां पोइते कोन वठियसि। अलाह जो शुक्र आहे मां ॾाढो सुरखुरो आहियां। थैंक यू वेरी मच सर। कॉन्फ्रेंस जी तरफ़ अॻियां वधंदमि। आसू भाई असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं हुननि जो जेको प्रोफाइल आहे यकीनन हुन खां अणवाक़िफ़ न आहियो। पंहिंजी ज़िम्मे पाण कुझु ख़िदमतूं पंहिंजे समाज में ऐं हिकु बहितरीन किरदार तौर अॻियां अचणु, हिन तरह जो तालीम जे हवाले सां कमु करणु। सो मां चाहींदमि त पाण प्लीज़ स्टेज ते अचिजो। अव्हांजी भरपूर ताड़ियुनि में आसू भाई। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम ऐं नमस्ते। ऐं तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां साना जी पूरी टीम जी, जेको मूंखे स्टेज ते घुराए हौसला अफ़ज़ाई कई ऐं मूंखे मान ऐं इज़त ॾिनो। जी बिल्कुलु, आऊं हिकु अहिड़े मुआशिरे सां तालुक़ु रखंदी आहियां जंहिं मुआशिरे में नियाणियुनि खे पढ़ाइण त परे जी ॻाल्हि आहे, पर पर्दो खोले ॻाल्हाइण बि जुर्म सम्झो वेंदो आहे। उन ई मुआशिरे में रहंदे मुंहिंजे वालद साहिबु कुंभोमल कोहली जंहिं हिकु ख्वाबु ॾिठो त हुनजी नियाणी जेको पढ़ी लिखी टीचर थिए ऐं उन्हनि नियाणियुनि खे पढ़ाए जेको तइलीम खां महरूम आहिनि। त 2 साल जी उमिरि में मूंखे पोलियो थियो ऐं बांबड़ा ॾेई स्कूल वेंदी हुअसि, जीअं नंढड़ो ॿारड़ो बांबड़ा ॾिए ईअं आऊं स्कूल वेंदी हुअसि। पर मूंखे हिकिड़ो उहो ख्वाबु मुंहिंजे बाबा जी जेको ख्वाबु हो उहो हक़ीक़त में बदिलाइणो हो ऐं उनखे हक़ीक़त करे ॾेखारिणो। मुंहिंजे बाबा खे काफ़ी माण्हुनि ताना ॾिना त हाणे नियाणी पढ़ाई तूं छा कंदे, जेको आहे सो कहिड़ा तूं पटका वंदा। पर मुंहिंजे वालद साहब मूंखे हिकु तइलीम ॾिनी ऐं मूंखे अॻियां वधाइण जी कोशिशि कयईं। हिकु ॾींहुं उहो ॾींहुं मूंखे यादि आहे जॾहिं आउं सुबुह जो सवेरे 8 बजे तयार थी स्कूल में वियसि पे त वेंदे बस मां जेको मुंहिंजी बैसाखी खणी हिकिड़ी औरत ॿाहिरि उछले छॾी, हाणे तूं पढ़ी छा कंदे। तॾहिं हिकिड़ो हलण जो सहारो इंसान खां खसिजी वञे थो। पर पोइ आउं ॾाढो रुनस उते बस में वेठे शाम जो अची बाबा खे ॿुधायो त बाबा मूंखे चयो पुटु हिकु सिजु लही वेंदो आहे तॾहिं मुल्क में पूरे में अंधेरो थी वेंदो आहे, सिजु उभरंदो आहे त रोशनी थी वेंदी आहे। ही तालीम इहो वाहिद ॾीओ आहे जेको असां पंहिंजे मुल्क खे रोशन करे सघूं था। त
तोखे स्कूल पढ़णो आहे ऐं तोखे हिकु टीचर थियणो आहे। मूं उन्हनि मुश्किलातनि खे कोन ॾिठो ऐं पंहिंजी तइलीम जारी रखी। जॾहिं मूं BA कई पे त मुंहिंजे वालद साहब जे डेथ थी वई ऐं हुन जेको आहे सो मूंखे घुराए, मूंखे चयईं त पुटु हाणे जेको आहे सो तुंहिंजो सहारो ऐं तुंहिंजे मथे तां खसी रहियो आहियां ऐं तूं मुंहिंजो मिशन यादि कजां। जॾहिं 2013 में आऊं ॻोठ मेणा जी दाणी में आयसि त हुते नियाणियुनि खे बंदियुनि जो कमु, छोकिरनि खे मज़ूरी ऐं इहो ई कमु करायो वेंदो। तॾहिं मूं 5 ॿारनि खां हिकु झूपड़ी में स्कूल स्टार्ट कयो जंहिंमें 3 नियाणियूं हुयूं ऐं 2 छोकिरा हुआ। त मूं ईअं पंहिंजी महिनत जारी रखी। आस्ते आस्ते सोशल मीडिया ते हलंदे हलंदे मीडिया ते आई त उहो महिनत अॼु जेको आहे सो हिकिड़ो प्राइमरी स्कूल मां तब्दील थी सेकेंडरी स्कूल थी वियो आहे। जेको इंसान चवनि था न, इंसान जो उज़वो भले माज़ूर आहे, इंसान जो ही ज़हन माज़ूर न आहे त उहो इंसान कॾहिं बि माज़ूर न आहे। त मूं कॾहिं बि पंहिंजी माज़ूरी खे मजबूरी कोन करणु ॾिनो। अॼु मूंखे पंहिंजे वालद साहब ते फ़ख्रु महसूस थींदो आहे ऐं उनखे हमेशह दुआ ॾींदी आहियां। ऐं अॼु जॾहिं स्टेज ते बि ॻाल्हाइण जी मूंखे हौसलो ॾिनो ऐं मूंखे हिमत ॾिनी त उहो मुंहिंजे वालद साहब ॾिनी आहे। त अॼु उहो स्कूल सेकेंडरी स्कूल 5 ॿारनि खां स्टार्ट थियल उहो अॼु सेकेंडरी स्कूल आहे ऐं उन ई स्कूल में 500 नियाणियूं 500 ॿारड़ा जेको आहे तइलीम हासिल करे रहिया आहिनि। पर साना जी टीम जी अदी शाहिदा शेख, अदा मक़बूला लेपोटो ऐं अदा अली खासकेली, असगर पठान, अदा अब्दुल रऊफ़ ऐं हुननि जी तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं। ऐं हुननि जेको आहे सो हर पल हर वक़्तु मूंखे साथ ॾिनो आहे। हिकु आसूबाई खे न पर चाहे फातिमा फुलड़ो हुजे, उन केस में हर हंधि जेको आहे सो असांजे साना जी टीम मौजूदु हूंदी आहे। महिरबानी, शुक्रिया। सभिनीनि जी भरपूर ताड़ियुनि में गुलाम नबी मोराई साहब खे रिक्वेस्ट कयां थी त सर तव्हां अॻियां अचो। अस्सलाम वालेकुम। एम्पावरमेंट ऑफ वुमन जे टॉपिक ते साना वारनि हीअ जेका कन्वेंशन, इंटरनेशनल कन्वेंशन को ठाही आहे, हिकिड़े ऊंदहि में हिकिड़ो नंढड़ो ॾीओ आयो छो त सिंध में हिन पर्टिकुलरली एम्पावरमेंट ऑफ वुमन जी जेतिरी ज़रूरत आहे, जेको रहंदो इन जो डिपेंडेंस या मदारनि ते आहे त सिंध तॾहिं तरक़ी कंदी। मां यूनिवर्सिटी ऑफ बर्मिंघम में MBA पे कई त मुंहिंजो प्रोफेसर, इकोनॉमिक्स जे प्रोफेसर खां मूं चयो मूंखे हिकिड़ो फैक्टर ॿुधायो, हिकिड़ो सबबु ॿुधायो जंहिंजे करे तव्हां सम्झो था त UK सुधरे पियो, डेवलप पियो करे। त मूंखे अहिड़ो सुवाल जो जवाबु ॾिनई जेको तव्हांखे ॿुधाईंदुसि त घणनि खे तजुब थींदो। त चई त इंक्रीज़ इन द रेट ऑफ डायवर्सिस, तलाकुनि जे शरह में इज़ाफ़ो। हाणे हिते असां वटि त मायूब ॻाल्हि आहे। मूं चयो उहो कीअं? चई बिकॉज़ अवर वुमेन इज़ गेटिंग इंडिपेंडेंट, हुनखे मर्द जी परवाह न आहे। सो उन मुंहिंजे प्रोफेसर जी ॻाल्हि वांगुरु सिंध में इहो हिकिड़ो ख्वाबु आहे। तव्हां ॾिसो त दुनिया में जिते औरत खे एम्पावरमेंट आहे, जिते औरत तरक़ी याफ़्ता आहे, उहा सुठी माउ बि थी सघे थी, सुठो घर हलाइण वारी बि थी सघे थी, उहो मुल्क तरक़ी याफ़्ता आहे। जिते औरत खे आज़ादी कान्हे, औरत खे एम्पावरमेंट कान्हे, उहो मुल्क पस्तीअ में आहे, पाकिस्तान वांगुरु, सिंध वांगुरु। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त असां ॿाहिराड़ी जी तालीम ते ख़ासि तौर ते ॿाहिराड़ी में रहंदड़ माण्हुनि जो तइदादु 50% खां वधीक आहे। ऐं उते हींअर अंग्रेज़नि जे दौर में तालीम हुई, वन्यूट जे दौर में तालीम हुई, पर हाणे असां वॾा बदबख़्त आहियूं। जॾहिं खां असां ही नओं पाकिस्तान ठाहियो आहे, तॾहिं खां सिंध जी तालीम पोइ पस्तीअ में हली वई आहे। सिंध में तव्हांखे तजुब थींदो त जेकॾहिं तव्हां सिंध खे कंपेयर कंदो स्कूलनि सां या स्कूलनि जी फैसिलिटीज़ खां, त असां KP के खां बि पोइ आहियूं, पंजाब खां त आहियूं।
त जेकॾहिं असां फैसिलिटीज़ जी ॻाल्हि कंदासीं त टॉयलेट्स पंजाब जे स्कूलनि में टॉयलेट्स जेके आहिनि से 99% स्कूलनि में मौजूदु आहिनि। KPK में 87% स्कूलनि में मौजूदु आहिनि। सिंध में 57% स्कूलनि में मौजूदु आहिनि। हाणे मूंखे ॻाल्हि ॿुधायो त नियाणियुनि जे स्कूल में ख़ासि तौर ते टॉयलेट न हुजे त मूंखे ॿुधायो त छा उहे नियाणियुनि खे ॿी कहिड़ी फैसिलिटी हूंदी। मूंखे यादि आहे त असां महिरान TV जे तरफ़ां तइलीम जे सेमिनार कराईंदासीं स्कूलनि में। कोटड़ी जे गवर्नमेंट कॉलेज में वियुसि जिते सभु मेच्योर छोकिरियूं हूंदियूं आहिनि कॉलेज में, उते हुननि जो टॉयलेट कोन हो। मां अगरि ॾींहुं मोरे वियुसि त मोरे में हेड मिस्ट्रेस खां पुछियमि, सेकेंडरी स्कूल हो, पुछियोमांसि त तव्हां वटि नियाणियुनि जो चई नियाणियुनि जो टॉयलेट ई कोन्हे, स्टाफ जो टॉयलेट हुन में नियाणियूं इस्तेमालु कंदियूं आहिनि। ख़ैर ओॾी महिल पोइ मूं सेक्रेटरी सां ॻाल्हायो जेको एजुकेशन जो हो, हुनखे शाबाश आहे जो हुन 15 ॾींहंनि मूंखे उहो टॉयलेट जी बिल्डिंग ठही पई, रुगो फिटिंग जी फिक्चर्स कोन आहे, हुन मूंखे कराए ॾिना। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त टॉयलेट जी ॻाल्हि ॿुधाई तव्हांखे। ड्रिंकिंग वाटर पंजाब में 100% स्कूलनि में ड्रिंकिंग वाटर आहे। KPK में 99% स्कूलनि में ड्रिंकिंग वाटर आहे। सिंध में 58% में ड्रिंकिंग वाटर आहे, पीअण जो पाणी आहे। बिजली पंजाब जे 99% स्कूलनि में आहे। KPK में 85% स्कूलनि में आहे। सिंध में सिर्फ़ु 31% स्कूलनि में आहे। सो ॻाल्हि आहे त जेकॾहिं तव्हां हिन सभिनी ॻाल्हियुनि जो ॾिसंदो त हीउ जेको 1971 खां या 72 खां पोइ जो पाकिस्तान आहे, इहा तबाही तॾहिं थी आहे मुंहिंजे नज़र में अंग्रेज़नि जे दौर में तइलीम बहितरी, इंसाफ़ बहितरो, माण्हुनि सां ट्रीटमेंट बहितर हुई, आम माण्हुनि सां। उन खां पोइ जो पाकिस्तान ठहियो त मां इहो चवंदुसि त उन 1 यूनिट जे दौर में वरी बि इंसाफ़ हुओ, वरी बि स्कूल कमु कंदा हुआ। इन वॾेरे जी हैसियत इहा हुई जेसि MPA में ज़रूरु, पर सूबेदार बि कोन ॿुधंदो हुननि जी, इहा मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे। सर्वेयर इरीगेशन जो सर्वेयर तव्हांजे इलाइक़े जो वॾो ज़मीनदार उनजी ख़ुशामद कंदो, ढगियूं मेहूं मोकिले ॾींदो जीअं खीर पीए, जीअं असांखे तंग न करे। पर 72 खां पोइ वञूं टुटण खां पोइ वञूं टुटण जी तहरीक में इक़बाल तरीन बि गॾु हो असां सां, बल्कि हुनजो मरकज़ी किरदारु हो। त वञूं टुटण खां पोइ उन्हनि वॾेरनि खे पीरनि खे पावर मिलियो। अॼु उन्हनि जी उते सूरत हाल इहा आहे त हर शइ जा मालिक आहिनि, शाह सुफ़े जा मालिक आहिनि। SP उन्हनि जी मर्ज़ी सां थींदो, DC उन्हनि जी मर्ज़ी सां थींदो। ऐं जेकॾहिं को ग़रीब माण्हू सेल्फ सर्टिफिकेट या मुख़्तियार कार्ड जे ऑफिस में वेंदो, का ऑफिस टाइम ते कान खुलंदी, पर जे वेंदो त उनखे चवंदा त बाबा ॻाल्हि ॿुध, 5 लख में जेकॾहिं तो विकिणियो आहे एकड़ ज़मीन जो त 10% ॾींदे त तुंहिंजा पना मिलनि था, न त कोन मिलंदा। उहो हुनजो दलाल ॻाल्हाईंदो, मुख़्तियार करणु ॻाल्हाईंदो। सॼी सिंध में इहा सूरत हाल आहे। उतां जो वॾेरो जेसि ताईं नथो चए त हिनखे सेल्फ सर्टिफिकेट ॾे, तेसि ताईं सेल्फ सर्टिफिकेट नथो मिले। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन राकास मां जान कीअं छॾाए। हीउ जेको असांजे ॻीचे में पियो आहे वॾेरो ऐं पीर, इन्हनि मां जान जेसि ताईं न छुटंदी तेसि ताईं औरत आज़ादु न थींदी, न एम्पावरमेंट थी सघंदी। हाणे उनजे लाइ यादि वरी वञूं जी तारीख़ हले अलॻि सां, ज़ाहिर आहे जहिड़ो जोटणो पवंदो, जंग करणी पवंदी। उनजे लाइ वरी असांजो नओं नसुल जेको आहे सो तयारु कोन्हे। उहो हिकिड़ो नसुल हो जेको मुख़्तलिफ़ हो। मां दोस्तनि खे ॿुधाईंदो वञा त 69 में पहिरियों दफ़ो सिंध जूं वोटर लिस्टूं उर्दू में आयूं। असां सभिनी गॾिजी कॉल ॾिनो त बाबा सॼी सिंध मां बुखड़, सॼी सिंध मां गिरफ़्तारियूं पेश कयूं। हाणे गिरफ़्तारियूं कीअं पेश थींदियूं, तॾहिं जो फौज मार्शल हुई, 5 खां वधीक तव्हां गॾिजी वेहंदो ऐं गुलनि ॻीची में गुलनि जा हार पाए वेहंदो त खणी ईंदा तव्हांखे, बुख हड़ताल लिखंदो। त एतबार कंदुसि, उहो मां उन नसुल जी ॻाल्हि थो कयां। सॼी सिंध मां गिरफ़्तारियूं पेश थियूं ऐं 17 ॾींहंनि खां पोइ यहया ख़ान अनाउंस कयो त इहे लिस्टूं सिंधीअ में बि थींदियूं। उहो इतिहाद हो, उहो सिंध जो माण्हू हो जेको वञूं जे तहरीक जे दौरान सुजाग थियो। हाणे बि इन जी ज़रूरत आहे असांखे त असां हिन वॾेरे खे पीर खे चैलेंज कयूं जेको हुकूमतूं थो ठाहे। ऐं हाणे जेको वरी ॿी बदकिस्मती आहे त हाणे त वरी इहे माण्हू फ़ैसिलो ई कोन था कनि, चूंड जो फ़ैसिलो माण्हू कोन था कनि। पोइ इस्लामाबाद मां थो थिए कंहिंखे कहिड़ी सीट मिलंदी, कंहिंखे कहिड़ी सीट मिलंदी। हाणे इन्हनि सॼी सूरत हाल में
मुंहिंजो हिकिड़ो स्कूल आहे शेख बिरके में, असां उते तइलीम फ्री ॾींदा आहियूं। साईं मंज़ूर साहब जे लेवल जो कोन्हे, तव्हां सुभाणे मुंहिंजा महिमान आहियो उते 10 बजे, पर उते छोकिरियूं आहिनि 9th में। हाणे मुंहिंजे जा माइटनि घर में विहारे छॾियूं, हाणे वॾी थियूं आहिनि छोकिरियूं। उहे साॻियूं छोकिरियूं गुड कढनि, ज़मीनुनि में वञनि, पर स्कूल न अचनि। छो त मुंहिंजे ॻोठ में रहंदा, मूं सभिनी खे घुराए चयो त बाबा जेको छोकिरी न मोकिलींदो स्कूल में उहो मुंहिंजे ॻोठ मां टपड़ खणे। ॿिए ॾींहुं सभिनी मोकिले ॾिना। सो दोस्तो, ख़वातीन हज़रात, ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त असां हिकिड़ो अहिड़ी तहरीक हलायूं जंहिंमें सची पची असांजे औरत खे एम्पावरमेंट थिए ऐं असांजे हिन सिस्टम ऐं मुआशिरे में बहितरी अचे। तव्हांजी महिरबानी। ॾाढा सुठा इंजीनियर आहिनि, हिकु तरफ़ एजुकेशनिस्ट आहिनि, राइटर आहिनि, ॾाढा ख़ूबसूरत अंदाज़ में लिखंदा आहिनि ऐं नो डाउट ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां ॻाल्हाईंदा पिण आहिनि। अवं सम्झी विया हूंदा द वन एंड ओनली नसीर अहमद साहब। तमामु मूंखे ज़ाती तौर सना जी इन अप्रोच आई एम रियली इंस्पायर्ड। मां थैंकफुल आहियां मैडम शाहिदा ऐं ॿिया जेके सना जा उहिदेदार आहिनि। हिननि सब्जेक्ट्स ते सिंध खे ॻाल्हि करणी आहे। ही सभु तमामु अहम सब्जेक्ट आहिनि। सिंध जे फ्यूचर जे हवाले सां एतिरा ई अहम आहिनि जेतिरा की ॿिया असां रोज़मर्रा जे मौक़नि ते जिन सब्जेक्ट्स ते ॻाल्हाईंदा आहियूं, शायदि उन खां बि वधीक अहम। ऐं इन में का वॾी फिलासफ़ी ऐं वॾी का इंटेलेक्चुअल लेवल या वॾी के PhDs न खपनि इहो सम्झण लाइ त समाज जी अधु आबादी जेकर मफ़लूज हुजे, चूरी पूरी न सघे, त पोइ उहो समाज कहिड़ो चुरंदो पुरंदो, उहो समाज कहिड़ो अॻिते वधंदो, नामुमकिनात मां आहे। मूंखे कुझु देर अॻु में मूंखे कोट मां उन तरह सां नथो करणु घुरां, पर कंहिं पॉज़िटिवली अॼु आसूबाई ते जे तारीफ़ कंदे चयो त ॾिस मज़ूर हूंदो हुन हेॾो वॾो कमु कयो आहे, त मूं चयो पाण खे करेक्ट कर, मज़ूर हीअ न आहे, मज़ूर उहे आहिनि जिन खे ॿ ॼंग हुन ई स्कूल न वेंदा आहिनि। सो हीअ जेका औरतुनि जी पसमानदगी या ग़ुलामी आहे, हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त हीउ समाज जेको आहे ग़ुलामीअ जे तहनि में वेड़ियल आहे। मां हिते बीठो आहियां, मां हिन खे शख़्स तौरु मल्टीपल घण पासा आहिनि, घण क़िस्मी ग़ुलामियुनि जो शिकार आहियां। किथे मुंहिंजी ज़बान जी सुञाणप जी ग़ुलामी जो शिकार आहियां, किथे जस्ट हिकु आम शहरी हुजण जे करे शिकार आहियां, किथे हेठिएं विचोले तबिके जो हुजण जे करे ग़ुलामीअ जो शिकार आहियां, किथे मुंहिंजी ज़बान जे करे मां डिस्क्रिमिनेट थियां थो। ऐं इन ग़ुलामीअ जे केतिरनि ई तहनि में वरी औरत जी जेका डिलेमा आहे त उहा बॉटम ऑफ द बॉटम में आहे। ऐं रुॻो सिंध जी ॻाल्हि कान्हे, बाक़ी बि चइनि ई सूबनि में बदकिस्मती सां इहो ई रवैयो आहे हिकिड़ो मजमूई तौर ते, जेको असां मां चवणु चाहियां थो हिकिड़ो औरत दुश्मन रवैयो आहे समाज जो, औरत मुखालिफ़ रवैयो आहे। एक्सेप्शन्स आहिनि, तमामु शानदार माण्हू जिन इन सभिनी रिवायतुनि खे पुठी ॾिनी आहे। आख़िर कंहिं त पहिरियों भेरो हिन धरतीअ ते बेग़ैरतीअ जो लक़ब क़बूल कंदे धीउ खे स्कूल मोकिलियो हूंदो न, उन बेग़ैरत जहिड़ो गैरतमंद केरु हूंदो? तो इहे रिवायतूं सभु कुझु त माण्हुनि टोड़ियूं आहिनि न, उहे तमामु वॾा माण्हू, रिवायत शिकन माण्हू। पुठियनि 2 हफ़्तनि खां मां साईं इक़बाल साहिबु, साईं एजाज़ ऐं कुझु ॿिया दोस्त असां पंहिंजे पाण खे उत्साह ॾियण लाइ हिकिड़ो सिंध जो मुख़्तलिफ़ क़िस्म जो मुख़्तलिफ़ लेंस सां दौरो करण जो, घुमण जो प्रोग्राम ठाहियो। ऐं मां यकीन करियो जिते तमामु घणियूं मायूसियूं, तमामु घणा मसइला औरतुनि जे हवाले सां मजमूई तौर बराबरि मौजूदु आहिनि, पर हिन समाज जो हिकिड़ो रोशन पासो बि आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे असांखे उनखे विसारणु वरी ज़्यादती थींदी पंहिंजे पाण सां। रुॻो औरतुनि जे ई हवाले सां मां 2-3 क्विक ब्रीफ शयूं रुॻो शेयर कयां हिते एक्सपीरियंस जे हवाले सां। लाड़काने खां अॻियां धामरा जे ॻोठ में अॻूणो वाइस चांसलर साईं फैज़ुल्ला अब्बासी साहब, दाऊद इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जो, हेतिरो धामरा जो नंढड़ो ॻोठ आहे। ऐं तव्हां उते जे नंढियुनि छोकिरियूं 7हीं 8हीं क्लास जे छोकिरियुनि सां केरु ॻाल्हाए त ॾिसे वञे, छा त कमाल जो हुननि जी कंपोज़ थाट आहे, छा त हू पंहिंजूं प्रेज़ेंटेशन्स थियूं ॾियनि। नंढड़े ॻोठ जूं नंढियूं छोकिरियूं, उन्हनि खां वधीक एम्पावर्ड केरु हूंदो? कल्ह मां लाड़कानो लिटरेचर फेस्टिवल में हुउसि, ॾाढो हिकिड़ो मज़ेदार सीन थियो। सॼे हाल जे अंदरि 6-7 ई नंढियूं छोकिरियूं वेठियूं,
उन मां हिकिड़ी ॾाढी करेजियस छोकिरी चांडियो मूंखे नालो सॉरी विसरी वियो हुमेरा या ईअं नालो उथी अची मूंखे चई मां तव्हां सां तस्वीर कढाइण थी चाहियां मूंखे तव्हां सां ॻाल्हाइणो आहे सो मूंखे चई त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो हीउ हेॾो सारो जेको राज भरियो वेठो आहे इहे रुॻो पंहिंजे घर जी हिकिड़ी औरत आणे न त बि असां हिननि खां घणा हुजूं हा इन्हनि खां मां सुवाल करणु थी चाहियां त हिन जूं औरतूं छो कोन आहिनि हिन हाल में सो मूं चयोमांसि इहो सॼो सेशन रोकराए मां तोखे 3 मिंट ॾियारां थो तूं चढ़ी वञ स्टेज ते मूं ऑर्गेनाइज़र्स खे चयो त हिनखे 3 मिंट ॾियो ऐं हुन 3 मिंट में सभिनी जा दिमाग़ दुरुस्त करे छॾिया ईअं ई साईं मंज़ूर सुमरे साहिब जे स्कूल में असां हुन नंढड़नि ॿारनि सां मिलियासीं तक़रीबन मुंहिंजो ख़्यालु आहे 1/3 हुननि जूं जेके हुते स्टूडेंट्स आहिनि छोकिरियूं माना ब्राइट साइड खे असांखे हा मसइलनि खां मां इनकार नथो कयां तमामु शदीद माना जेतिरो हिकिड़ो मुज़मत लाइ करे वियो हुन खां को इनकार ई कोन्हे हुनखे डिफेंड करे ई नथो सघे पर मां चवां थो हुन में हिकिड़ा आइलैंड्स ऑफ एक्सीलेंस ऐं आइलैंड्स ऑफ इंस्पिरेशन बि आहिनि जेके असांखे विसारण न घुरिजनि बेगम नुसरत भुट्टो यूनिवर्सिटी अरोड़ में आहे असां हुते मां 2-3 भेरा वियो आहियां मूंखे हमेशह उत्साह मिलंदो आहे 2800 छोकिरियूं पढ़नि थियूं हुन में 2800 कश्मीर जैकबाबाद शिकारपुर चंबर शहराजकोट इन्हनि इलाइक़नि जूं ईअं ई IPS अखर जे मूंखे हुननि ॿुधायो प्रो वाइस चांसलर चई त 50% खां मथे हाणे असां वटि स्टूडेंट पॉपुलेशन छोकिरियुनि जी आहे हाणे ठीकु आहे इन मां असांखे हिकिड़ा मसइला आहिनि कंहिं माण्हू चयो साईं पोइ औरतूं पढ़नि त थियूं पर पोइ अॻियां हली इहे शादियूं करे घरनि में वेही रहनि थियूं मुंहिंजो पोइ उन खां बहितर आहे त उहे न पढ़नि छा इहा चॉइस आहे पढ़ियल हूंदियूं त घर में वेही बि किथे असर्ट करे वेंदियूं पंहिंजे औलाद खे सुठी तइलीम तरबियत ॾींदियूं घरनि जी नियाणियुनि खे अॻियां वधाए वेंदियूं सभु त कैद में कोन हूंदियूं तंहिं करे इन आर्ग्यूमेंट जे बेसिस ते असां हुनजे अॻिते वधण जा जेतिरा बि रस्ता जेका असांजा दिमाग़ी ब्लॉकेड्स आहिनि उहे वधीक ख़राबु आहिनि बनस्बत समाजी ऐं ॿियनि जेके ब्लॉकेड्स जे जीअं उहे मैनिफेस्ट थियनि था मां थोरी बसि कुझु मां वधीक ॻाल्हियूं डिघी न कंदुसि पर मां हींअर थोरो डेटा खे सर्च पे कयो त एम्पेरिकली भला ओवरऑल असां हिकिड़े इको सिस्टम में आहियूं जंहिं बदबख़्त ख़िते में मौजूदु आहियूं अनफॉर्चुनेटली सॼे साउथ एशिया जे अंदरि पर मां हुनखे कंपेयर पे कयो अचो वुमेन पार्टिसिपेशन पाकिस्तान में टोटल मूं ॾिठी लेबर पार्टिसिपेशन 24% ऐं सिंध जी 15% आहे ज़ाहिर आहे पंजाब 25-26% असांखां थोरो अॻिभरो आहे पर सिंध में मजमूई तौर ते हिकिड़ो बुरान आहे उन में बि अर्बन एरियाज़ ज़ाहिर आहे थोरा एडवांस्ड आहिनि त हिकिड़ो क्रॉनिक डेफिसिट आहे ऐं उहो हिन सॼे निज़ाम जी पैदावार आहे हिन मुल्की ढांचे जी पैदावार आहे हिन मर्दाने रवैये जी बि पैदावार आहे असां सभु हुन जा ज़िम्मेवार आहियूं पर हिन खां हिनखे तोड़ण जो बि रस्तो असां ई आहियूं ॿियो त केरु कोन ईंदो आहे आसमान मां लही अची सो लास्टली मां हिन ॻाल्हि खे रीइंफोर्स कंदुसि त जेसिताईं असांजी औरत इकोनॉमिकली इम्पावर न थींदी तेसिताईं ॿी का बि इम्पावरमेंट हुनखे हुनजा बंधननि मां आजो न कराए सघंदी मां रिसेंटली ॾिठो आहे असां वटि कुझु मां सरसो जेका हिकिड़ी समाजी ऑर्गेनाइज़ेशन आहे इहे ॿार मुसाफ़ो जो साईं अबड़ो साहिबु वेठो ॿियूं बि इन्हनि सां इख़्तिलाफ़ करे सघिजे थो हर कंहिंखे मतिलबु सेक्टर मजमूई तौर ते न ख़राबु हूंदा आहिनि न सुठा हूंदा आहिनि के माण्हू सुठा सियासत में बि हूंदा ख़राबु हूंदा ईअं सहाफ़त में बि हूंदा ईअं सरकार में बि हूंदा प्राइवेट सेक्टर में हूंदा हर हूंदा पर यकीन करियो त मां हुन ॿाहिराड़ियुनि जे औरतुनि खे जेका सघ ॾिठी आहे हुनजे रवैयनि ऐं लाड़नि में असां गॾिजी उन्हनि औरतुनि सां मिलिया आहियूं कमाल जो उन्हनि रिमोट एरियाज़ में बिल्कुलु टोटली डिसएडवांटेज डार्क एरियाज़ में उहे औरतूं उहे के अमीर घराणे जूं न आहिनि बिल्कुलु डाउन टू अर्थ ग़रीब घराणे जूं औरतूं जेके पंहिंजे पंहिंजे हिसे जी स्ट्रगल कनि थियूं उन स्ट्रगल खे रीइंफोर्स करणु औरत खे अॻिते वधाइणु औरत ते अहसान कोन्हे पंहिंजे पाण ते अहसान आहे तव्हांजी वॾी महिरबानी हेलो जी बिल्कुलु तव्हां सम्झी विया हूंदो मैडम अमर सिंधु साहिबा प्लीज़ मैडम मिसाल जे तौर ते दुनिया ईअं तब्दील थी चुकी आहे त जेके कोल्ड वार वारी सियासत कंदा हुया उहे अॼु ताईं उन्हनि जी लीडरशिप उहा ई आहे उन्हनि खे ख़बर कोन्हे त दुनिया घणी तब्दील थी चुकी आहे ऐं हाणे सियासत जो उहो पैरामीटर न रहियो आहे उहा जीअं जीअं वारी जेका असां हाणे सेल कोन थींदो हिते ईअं जेका मुंहिंजी त सुञाणप ॿुधाई वई मिसाल जे तौर ते अयाज़ मेलो मां पंहिंजी सुञाणप अयाज़ मेलो खे नथी सम्झां मां पंहिंजी सुञाणप हक़ीक़त में जेको गुज़िरियल 25 साल माना पाव सदी खां वेंदे ख़ासि तौर ते औरतुनि जे इश्यूज़ खे ॾिसंदे लिखंदे ॻाल्हाईंदे अमली तौर ते उनजो हिसो बणिजंदे जेको मां सम्झां थी त उहो तारुफ़ वधीक मोतबर आहे पर जीअं त दुनिया तब्दील थी चुकी आहे
दुनिया खे उन जी शायदि घटि ख़बर आहे ऐं दुनिया खे इन जी ख़बर आहे छाकाणि त अयाज़ मेलो हाणोको आहे, नज़र अचे थो, सभु कोई ॾिसी सघे थो ऐं उहा तब्दीली तव्हांखे स्क्रीन ते नज़र अचे थी। त स्क्रीन ते जेका तब्दीली नज़र अचे थी उनखे हक़ीक़ी तब्दीली सम्झणु हिकिड़ो वॾी जेका असां ग़लती थींदी जॾहिं असां समाज जे मुकमल तौर ते तज्ज़ियो करणु वेंदासीं। समाजी तज्ज़िये में मां सम्झां थी त हिन वक़्तु उहे जज़्बाती नारेबाज़ी, जज़्बाती जेका असां खाइजी वियासीं, लुटिजी वियासीं, मारिजी वियासीं, मारूअड़ा सांगेड़ा, इन्हनि सभिनी खां हटी करे हक़ीक़ी तौर ते समाज में ॾिसणो आहे केतिरियूं ई जेके आहिनि मनफ़ी शयूं आहिनि जेके समाज में गॾोगॾु वधनि पियूं, केतिरियूं ई मस्बत अंदाज़ में तब्दीलियूं आहिनि जेके अची रहियूं आहिनि, जेके बदकिस्मती सां छाकाणि त मुसबत आहिनि, पॉज़िटिव आहिनि, उहे कंहिंजो ध्यानु छिकाइण में ईअं कामयाबु नथियूं वञनि जीअं का नेगेटिव नंढड़ी हिकिड़ी जेका असां वीडियो बि हली वञे त उहा वधीक ध्यानु छिकराए थी। त केतिरियूं ई तब्दीलियूं अची रहियूं आहिनि पर उन्हनि तब्दीलियुनि सां गॾु मतिलबु आसूबाई हिते वेठी आहे, इहा वॾी तब्दीली आहे। केर बि चवे त जेका असां ही वॾी तब्दीली आहे, ही वॾी तब्दीली आहे त असां बार बार औरतुनि जे इशू खे हर फोरम ते खणी अचण लाइ पुश बि कयूं था, प्रेशराइज़ बि कयूं था, वरी खणी बि अचूं था, ॻाल्हायूं बि था ऐं मजबूर थियूं था बार बार त उन जेका असां औरतुनि जे इशू खे, औरतुनि जे मसइले खे सिंधी समाज में हिकिड़ो धार मसइलो करे न ॾिसूं, उहो सिंधी समाज जो मजमूई तौर ते जेको उनजो ताने पेटो बणिजे थो, औरतुनि जो सवाल उनजो हिकिड़ो मुस्तक़िल हिसो आहे, औरतुनि जी तरक़ी उन में मुस्तक़िल हिसो आहे। सियासत में केरु चढ़ी वियो, केरु लही वियो, उनखां अलावा औरतूं किथे हुयूं, किथे पहुतियूं, किथे वञिणो आहे, उहो रोड मैप असांजे सियासत जो, असांजे समाज जो, असांजे जेका इंटेलेक्चुअल डिस्कोर्स जो जेसिताईं हिसो नथो बणिजे तेसिताईं असांजूं ॻाल्हियूं कुझु अधूरियूं हूंदियूं, असां जेका बि ॻाल्हि कंदासीं उहा अधूरी हूंदी। थोरी जेका असां मस्बत शयूं आहिनि उहे बहस हेठि ईंदियूं रहंदियूं आहिनि, पर हिकिड़ी जेका असां ज़रूरु ॻाल्हि जेका असां बार बार कंदा रहंदा आहियूं उहा इहा आहे त सिंध जे सियासी समाजी तोड़े अदबी जेको मंज़रनामो ठाहे थो उन में मजबूरी तौर ते औरत मिसिंग आहे। मिसिंग पर्सन्स जो केस खणी असां आलमी इदारनि ताईं पहुचूं था, अक़वाम मुतहदा तां पहुचूं था, चिचरियल लाशनि जा केस खणी, फोटा खणी असां उते ॾेखारियूं था, पर बदकिस्मती सां असांजे समाज अंदरि उहे औरतूं मिसिंग आहिनि, मिसिंग पर्सन्स वांगुरु। औरतुनि जा चिचरियल लाश ईअं ई मिलनि था जीअं रियासत पारां जेके आहिनि से माण्हुनि जा लाश मिलनि था ऐं असां उन ते छिपकी बि पऊं था ऐं उनखे पंहिंजी सियासी एजेंडा जो हिसो बनायूं था। जेका करण जहिड़ी ॻाल्हि आहे उहा करण जहिड़ी ॻाल्हि आहे त इहे मिसिंग वूमेन्स, ग़ाइब औरतूं जेके नज़र नथियूं अचनि। मूंखे बि 25 साल उन इदारे में गुज़रिया आहिनि, उते मूं मिसिंग हिकिड़ियूं त उहे मिसिंग आहिनि जेके ॼमंदे ई किथे नज़र नथियूं अचनि, सॼे समाज में मौजूदु हूंदे, नालो हूंदे, कमु हूंदे समाज में मौजूदु नज़र न ईंदियूं आहिनि, मिसिंग आहिनि। ॿियूं मिसिंग छोकिरियूं उहे आहिनि जेके स्कूलनि ताईं पहुचनि थियूं पर हायर एजुकेशन ताईं उहे मिसिंग थी थियूं वञनि, उहे छोकिरियूं ग़ाइब थी थियूं वञनि। असां उन्हनि जा पेरा कॾहिं बि न खया आहिनि त मिडिल स्कूल ताईं पहुचंदे केतिरियूं प्राइमरी जूं छोकिरियूं मिडिल स्कूल ताईं मिसिंग आहिनि। मिडिल स्कूल मां जेकॾहिं अॻिते अचूं था त मां गुज़िरियल केतिरनि सालनि खां जेका असां यूनिवर्सिटी में जेॾी महिल प्री एंट्री टेस्ट थियणु शुरू थिया आहिनि उनखे बि त 10-12 साल थी चुका हूंदा। हर साल हिकिड़ी डेटा ईंदी आहे, एग्ज़ैक्ट डेटा, ऐं उन एग्ज़ैक्ट डेटा में अञा तोड़ी
10 साल गुज़री चुका आहिनि, एतिरी जेका असां तमामु घणी तब्दीली आई आहे, जंहिंखे अॼुकल्ह जेका असां ज़ीजन था सॾियूं, ही था सॾियूं, उन जे बावजूदि सॼी पाकिस्तान जा अंग अखर मूं वटि हूंदा आहिनि। सॼी पाकिस्तान जे अंदरि यूनिवर्सिटियुनि जे अंदरि छोकिरियुनि जो तादादु वधी रहियो आहे, वेंदे पिशावर यूनिवर्सिटी ताईं, वेंदे कैपी ताईं, पंजाब जी ॻाल्हि छॾियो, कैपी ताईं छोकिरियुनि जो रेशियो वधे पियो। बलोचिस्तान में वधी न रहियो आहे पर ईअं घटिजी न रहियो आहे। पर सिंध यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कयूं, ॻाल्हि ॿियनि यूनिवर्सिटियुनि जी थी, पर सिंध यूनिवर्सिटी जी इन करे अहम आहे जो सिंध यूनिवर्सिटी में ग़रीब तरीन, ग़रीब खां ग़रीब तबिके जा ॿार पढ़नि था। उन सिंध यूनिवर्सिटी में अञा छोकिरियुनि जो तादादु 33% न थी सघियो आहे। 21%, 21%, 22%, 21%, 22%, 22% खां असां मथे नथी सघंदा आहियूं। जॾहिं 21 सदी जी पाव सदी बि गुज़री चुकी आहे, उन पाव सदी खां पोइ बि असां वटि उहो अंग जेको आहे सो वधे नथो। उहे औरतूं छोकिरियूं मिसिंग आहिनि, उहे छोकिरियूं जेके इंटर पास करे वञनि थियूं पर उहे कंहिं यूनिवर्सिटी ताईं नथियूं पहुचनि। वरी अचूं यूनिवर्सिटियुनि जे अंदरि जेके छोकिरियूं उतां ग्रेजुएशन करे वॾी ख़्वाब सजाए अखियुनि में सर्टिफिकेट खणी निकिरनि थियूं, उन्हनि छोकिरियुनि जे लाइ उहे मिसिंग थी थियूं वञनि। उहे मिसिंग आहिनि, उहे मिसिंग आहिनि। केतिरनि ई 4-5 साल खां मथे अरसो थियो आहे असां हिकिड़ो औरत मार्च कढंदा रहंदा आहियूं हैदराबाद जे अंदरि, ऐं उन औरत मार्च में हिकिड़ो चार्टर ऑफ डिमांड COD ठाहींदा आहियूं, जेको असां हर साल मौजूदा जेका बि उन वक़्त जी हुकूमत हूंदी आहे उनखे मोकिलींदा आहियूं। हर साल CM खे हर साल उनखे मोकिलींदा आहियूं उहो डेटा जंहिंमें डिमांड हूंदी आहे। ऐं उन डिमांड में इहो आहे त सिंध जा जेके बि वॾा शहर आहिनि उनमें वर्किंग वूमेन हॉस्टल्स हुजणु खपनि। जेके छोकिरियूं असांजूं यूनिवर्सिटियुनि मां निकिरनि थियूं उहे छोकिरियूं जेकॾहिं शहरनि जे अंदरि उन्हनि खे 30-35 हज़ार वारी का जॉब ऑफर बि थिए थी, हू 30-35 हज़ार वारी जॉब में हू हिकिड़ी प्राइवेट हॉस्टल अफोर्ड नथियूं करे सघनि जिते रहनि। छो सिंध सरकार अञा ताईं असांजी डिमांड रहंदी आहे त कराची में 500 कमरनि जी जेका असां हॉस्टल वर्किंग वूमेन हॉस्टल ठहणु खपे, छाकाणि त ॿाहिराड़ी जूं छोकिरियूं अकेलियूं अची शहरनि में प्राइवेटली रहणु माना थोरी तादाद त रही सघे थी पर मुमकिन कोन्हे। हैदराबाद जे अंदरि केतिरियूं ई प्राइवेट नौकरियूं आहिनि जेके छोकिरियूं कनि थियूं, केतिरा ई हॉस्टल्स आहिनि जिते केतिरियूं ई इनसिक्योरिटी जो शिकार आहिनि। मां उमरकोट ॾिसी आई आहियां, मां मिठी ॾिसी आई आहियां, मां हींअर जेका असां ठट्टो ॾिसी आई आहियां। उन्हनि सभिनी शहरनि जे अंदरि छोकिरियूं उन्हनि गैर महफ़ूज़ चंद प्राइवेट माण्हुनि जे हॉस्टल्स में रहण ते मजबूर आहिनि जेके नौकरी कनि थियूं। असां इहा डिमांड हिन जेका असां हैदराबाद जे मेयर खे बि ॾेई चुका आहियूं त जेके छोकिरियुनि जूं हॉस्टल्स आहिनि उहे रजिस्टर्ड छो न थियणु खपनि, जीअं ख़बर पए त उहे छोकिरियूं सिक्योर आहिनि न आहिनि, सुभाणे उन्हनि सां छा थिए थो छा नथो थिए। त मुंहिंजो सिर्फ़ु एतिरो गुज़ारिश आहे त हिन सॼी उन खां हटी करे त केरु कुझु करे नथो, केरु कुझु करे थो सवाइ नारेबाज़ी जे, असां ही जेके अल्टरनेट जेके शयूं आहिनि उहे हेतिरियूं छोकिरियूं निकिरनि थियूं हितां सखर जी IBA मां। सखर में वञी औरत मार्च इन करे कयोसीं त सखर में मार्केट जे अंदरि शहर जे अंदरि औरतूं विज़िबल त थियनि, औरतूं विज़िबल थींदियूं त ॿियूं छोकिरियूं जेके उतां ग्रेजुएशन करे निकिरंदियूं त उहे सखर में सुभाणे नौकरी करे सघंदियूं, प्राइवेट जेका असां पंहिंजी इन माशी तौर ते ख़ुदि मुख़्तियार थींदियूं। सखर मां हिन वक़्तु बि सम्झां थी त कराची खां पोइ हैदराबाद शायदि घटि हुजे छो त कराची वेझो आहे, सखर असांजो तमामु वॾो हब थी सघे थो। सखर जे अंदरि वुमेन यूनिवर्सिटी आहे, सखर जे अंदरि ॿियूं घणियूं यूनिवर्सिटियूं आहिनि उहो, पर सखर जे अंदरि तव्हांखे छोकिरियूं ईअं नज़र नथियूं अचनि। अपर सिंध में तमामु घणी इन हवाले सां ज़रूरत आहे त उते
असां ऑफर छा करे रहिया आहियूं? मिसाल सां इहो त चऊं था पिया, जेका असां दवाऊं बि विझूं था पिया पेरेंट्स ते, हिननि ते, हुननि ते, ऐं हक़ीक़ी तौर ते हाणे अगरि किथे चांस मिलनि था त मां नथी सम्झां त हरू भरू माइट उन्हनि खे रोकनि था त नौकिरी न कयो, या अहिड़े क़िस्म जो घटि में घटि समाजी जेके असां वटि जेके बंदिशूं हुयूं उहे घणे हद ताईं 21वीं सदी जे पहिरें जेके आहिनि से पाव सदीअ में टुटी चुकियूं आहिनि। पर हक़ीक़त आहे त उन्हनि खे अपॉर्चुनिटीज़, उन्हनि खे जेके मौक़ा आहिनि उन्हनि मौक़ा फ़राहम करण लाइ सिंध जी जेका अगरि का आहे त न आहे त जोड़नी पवंदी, पर अगरि का सिंध जी थिंक टैंक आहे, औरतूं ऐं मर्द, उन्हनि खे इहे रोड मैप ठाहिणा पवंदा त तव्हां ईंदड़ 10 सालनि जे अंदरि औरतुनि खे किथे ॾिसणु चाहियो था, तव्हां ईंदड़ जेका असां 15 सालनि जे अंदरि औरतुनि खे किथे ॾिसणु चाहियो था, ऐं उन लाइ असांखे छा छा करणु खपे, समाजी तौर ते असांखे छा करणु खपे, सरकारी तौर ते सरकार खे छा करणु खपे, ऐं सियासी तौर ते हुनखे पंहिंजे एजेंडा जो हिसो कीअं बणाइजे। सो मां सम्झां थी त इन्हनि जेके घणी शयूं आहिनि, छाकाणि त मुंहिंजो वरी बि वास्तो घणो करे जेको आहे सो वायलेंस अगेंस्ट वुमेन उन ते आहिनि, उन जी डेटा एतिरी ख़तरनाक ऐं तकलीफ़ ते आहे, पर उन जे बावजूदि ही जेके विंडोज़ ऑफ अपॉर्चुनिटीज़ असां चऊं था, इहे असांखे असांजे समाज जे सोचींदड़ सम्झींदड़ दिमाग़नि खे इहे ॻोल्हणियूं आहिनि, इन्हनि ते वेही सोचणो आहे, ऐं उहे जेके मिसिंग वूमेन्स आहिनि पंहिंजी जेका असां समाजी मंज़रनामे तां, सियासी मंज़रनामे तां, अदबी मंज़रनामे तां, ऐं घिटियुनि में शहरनि में उन्हनि औरतुनि खे ॻोल्हे उन्हनि औरतुनि खे उते वापसि आणणो आहे। असांखे उन्हनि जे लाइ अपॉर्चुनिटीज़ क्रिएट करणियूं आहिनि। हाणे असांखे इहो क्रिएटर वारो कमु करणो पवंदो, इहो रोड मैप ॾेखारण वारो कमु करणो पवंदो, ऐं उन में रुगो औरतुनि ते ॿार छॾण ते इहे रुगो औरतुनि जूं तंज़ीमूं कंदियूं, रुगो फलाणियूं मायूं कंदियूं फलाणियूं, ही समाज जे हर बाशऊर माण्हूअ जो, सिंधी समाज जे थिंक टैंक जो कमु आहे। उन ते सोचे, उन ते गौर करे, ऐं इहे जेके मिसिंग जेका पॉपुलेशन आहे उन मिसिंग पॉपुलेशन खे सिंधी समाज जो बाफ़ख्र हिसो बनाए। तव्हांजी वॾी महिरबानी। अॻियां वधूं था, हिकु ॿिए स्पीकर खे मां घुराइणु चाहींदमि, डॉक्टर मक़बूल हालेपोटो, प्रेसिडेंट ऑफ साना। सर महिरबानी करे तव्हां अॻियां। तव्हांखे जेको कुझु बि ॿुधणो हो तव्हां ॿुधी चुका आहियो। मूं वटि को अहिड़ो इल्मु कोन्हे जेको आउं तव्हांखे ॾेई सघां। त मुंहिंजो ख़्यालु हो त हिकिड़ी जेका मूं अॼु ॻाल्हि ॾिठी त तव्हां सभु हिते 100-150 माण्हू वेठा, असां तव्हांखे ॿुधायो त छा हुअणु घुरिजे। कुझु थोरो इंटरएक्टिव सेशन हुजे हा, जीअं असां तव्हां खां ॿुधूं हा त सना तव्हां लाइ छा करे। सो मूं दोस्तनि खां तव्हां वटि आया था, जेकॾहिं को सुवालु पुछणु चाहे, कंहिं वटि को माइक्रोफोन ॾियो त दोस्तनि सां। आउं नथो चाहियां, आउं तकलीफ़ करियां, आउं चाहियां थो त असां हिकिड़ो तव्हां खां आउं सिखां, सना सिखे त असां तव्हां लाइ छा करियूं। सो जेकॾहिं कंहिं वटि आहे माइक्रोफोन त भले पुछे, या भले कंहिंखे को सुवालु हुजे या का सजेशन हुजे, को आहे ऑडियंस में को दोस्त, को नौजवान जंहिंखे अॼु नंढड़ी असांजी जीअं चयो थी। Am I audible here? Yes, okay. त मां इहो चाहींदमि त तव्हां जेको सेशन्स आहिनि न, उहे पहिरीं उन्हनि जे राइट्स जे बारे में कंडक्ट कयो त उन्हनि खे ख़बर पवे, ऐं इंटीरियर सिंध में वञो, उते उन्हनि खे ख़बर पए त वेदर उन्हनि जा राइट्स आहिनि कहिड़ा कहिड़ा। उन्हनि खे ख़बर ई न आहे त अग्रेशन अगरि मेन करे रहियो आहे त इहो इलीगल आहे। उन्हनि खे लॻे थो त हिकु मर्द आहे, मर्द जी साइन इहा आहे अग्रेशन जी, ठीकु आहे, त इहा न हुजणु घुरिजे। हाणे मां हिकु ॿी ॻाल्हि ॿुधायां, असांजी सोसाइटी में इहो बि आहे त मेन डोंट क्राई। वाई? बिकॉज़ असांजी सोसाइटी में इहो हली रहियो आहे त मैन खे असां सुञाणूं था स्ट्रेंथ ते, ऐं विमेन खे असां सुञाणूं था इमोशन ते। त आई फील कि इहो थियणु घुरिजे, सेशन्स अरेंज करणु घुरिजनि। एंड थैंक यू वेरी मच फॉर कमिंग हियर इन हैदराबाद। दैट्स ऑल फॉर मी। तव्हांजी उमिरि घणी आहे? हाउ ओल्ड आर यू? I am 24. Actually, I turned 25 on 21st of December. Very good. So I'm very proud of you, and I tell you why.
Thank you. Because I think one of the speakers कंहिं ॻाल्हि कई त असांजे ज़माने में असांजी जेका जनरेशन हुई जिन वन यूनिट जे ख़िलाफ़ जदोजहद कई, इकबाल वेठो आहे, जिन जॾहिं सिंधीअ में फार्म बंदि थिया त उन्हनि जदोजहद कई, उहा तमामु ज़बरदस्त जनरेशन हुई। अॼुकल्ह जी जनरेशन खे अंदाज़ो ई कोन्हे छा पियो थिए। So thank you very much for proving us wrong, and that is progress. So I can tell you this fundamental question is, what is the fundamental problem? Is it a problem of rights or is it a problem of economy? We can debate on it, but I completely agree with you. I agree with you. There may be people on the stage who may not agree with you or I. They may think that economy is the basic problem. But I agree with you that economy is the secondary problem. The basic problem is of rights. Right? And I can tell you the only way you can end all these rights abuses is by bringing awareness. But हमेशा माण्हुनि खे चवंदो आहियां हिकिड़ी शइ हूंदी आहे इल्म, ठीकु आहे, ॿी हूंदो आहे शऊर, टियों हूंदो आहे तव्हां कंहिंखे वोकेशनल ट्रेनिंग ॾियो, तव्हां कंहिंखे हुनर सेखारियो। टिनी जो पंहिंजो हिकिड़ो पर्पज़ आहे। हुनर तमामु ज़रूरी आहे, हुन सां इकॉनमी वधे थी। इल्म बि ज़रूरी आहे, डिग्रियूं बि ज़रूरी आहिनि, पर सभिनि खां वधीक ज़रूरु शऊर आहे। जेकॾहिं असांजी जनरेशन, तव्हांजे जनरेशन खे उहो शऊर न ॾिनो त तव्हांजा राइट्स कहिड़ा आहिनि, त then I think we have failed. And I believe that we have failed. And I can, blame त इन करे आहे त मुल्क में डिक्टेटरशिप आहे, ऐं डिक्टेटरशिप रही आहे, or directly, indirectly, we've lived, and our generation has also grown up under dictatorship, so our minds are not free. And if your mind is not free, you can never be free. So I appreciate the fact that you, growing up in this oppressive environment, have a free mind. So I think you deserve a round of applause. And I completely concur with you. Next time we'll have a session, it'll be basically on everybody's rights, and the rights of the section of the society that are most oppressed. Right? And that oppression could be on the basis of gender, that oppression could be on the basis of religion, that oppression could be on the basis of language. And Nasir gal कई त असां इन धरतीअ ते जेके इंडिजिनस माण्हू रहनि था, especially Sindhi, we are under so many layers of oppression, and our women are the worst, living under the worst of oppression, because we, the oppressed Sindhi men, are oppressing our own women, which is the worst thing we can do. So we have to do some introspection. असांखे पहिरीं पंहिंजे ॾिसणो पवंदो, ऐं उन खां पोइ जेके those who are oppressing us, we have to have the courage to stand up against those. So thank you very much. ॿियो को सवाल जीअं बि microphone ॾियो. And my apologies to the organizers. I know this was not the format, but I think instead of me giving you a lecture, this is a much better way of interacting. Ari tव्हां microphone तव्हां ईअं ॻाल्हायो, अरी थोरो ज़ोर सां ॻाल्हाइजो. अदी पोयां अदी बीठी आहे. अदा मुंहिंजो हिकिड़ो सवाल आहे. मुंहिंजो हिकिड़ो सवाल इहो आहे त जीअं डॉक्टर शीरी साहिबा चयो त सिंध में जा इन्वेस्टर किथे आहिनि? औरतूं त असांजूं कमु कनि पियूं, हुनर बि थिए पियो, सभु कुझु थिए पियो, लेकिन उन्हनि खे ब्रांड ठाहिण ऐं उते इन्वेस्टमेंट करण वारा असांजा माण्हू, उन लाइ सना कहिड़ो किरदारु अदा करे थी? छो त मां पाण अकेली 25 years खां तक़रीबन 6000 वुमेन्स आहिनि, जेको मां US बि आयमि, लास्ट मां सना में बि पार्टिसिपेट कयो, त मां पंहिंजे अकेले सिर त कयां थी, मां एज़ ए इन्वेस्टर कमु कयां थी, लेकिन सना हुन जे लाइ छा कंदी? हुन मूंखे थोरो
ज़बरदस्त। वरी थोरो तव्हांखे हिस्टोरिकल पर्सपेक्टिव ॾींदुसि। इन ॻाल्हि ते हमेशह एजाज़ मूंखे दड़का ॾींदो आहे ऐं ॿुधंदो आहियां, पर एजाज़ ऐं इन ॻाल्हि ते हूअं हर शइ असां 99% शयुनि ते एजाज़ तुर्क जी ॻाल्हि पियो करियां, ॿिया बि एजाज़ हूंदा। एजाज़ तुर्क ऐं 99% शयुनि ते एग्री कंदा आहियूं, पर जेको 1% जॾहिं एग्री न कंदा आहियूं एजाज़ चवंदो आहे बाबा माज़ीअ खे छॾियो त अॻिते जी ॻाल्हि करियो। चवंदो आहे जेसिताईं असां माज़ीअ खां न सिखंदासीं अॻिते कोन वधी सघंदासीं। सो तव्हांखे थोरो हिस्टोरिकल पर्सपेक्टिव ॾेई वञा। असां सिंध जो, सिंध में 1947 खां पहिरीं सेग्रीगेशन हुई। केरु इहो सम्झे थो त असां 47 खां पहिरीं सभु खीर खंड हुआसीं, ईअं कोन हो। शहरी इलाइक़नि में असांजा हिंदू ब्रदर जेके हुआ उन्हनि जो वधीक कंट्रोल हो, इकॉनमी उन्हनि जी हुई, इन्वेस्टर्स उहे हूंदा हुआ। सिंधी मुस्लमान लैंडलॉर्ड हूंदा या हारी हूंदा हुआ। जेको हिकिड़ो वाक़ियो थियो, असांजो जेको मर्केंटाइल क्लास जेको न रुगो सिंध पर शिकारपुर ऐं हैदराबाद हितां वई, जेके समरकंद बुखारा खां वठी मिस्र ताईं यूरोप ताईं एक्सपोर्ट्स कंदा हुआ, उहो मर्केंटाइल क्लास असां खां ओवरनाइट या साल में फुरिजी वियो। असांजो अर्बन जेको बिज़नेस सेक्शन हो ख़तम थी वियो। असां जेके बाक़ी इंडिजिनस सिंधी स्पीकिंग रहियासीं उहे रहियासीं थोरा एग्रीकल्चर बेस्ड इकॉनमी ते जेका असांजो सर्वाइवल थियो। ऐं असांजूं ठहियल ठुकियल फैक्ट्रियूं, हलंदड़ फैक्ट्रियूं ॿियनि माण्हुनि खे ॾिनियूं वयूं, पर इहो चयो त कंहिं सिंधीअ खे कोन मिलंदियूं। सो असांजी सोसाइटी जेका इवॉल्व थी पई, आई मीन हिस्टोरिकली सिंध या पूरो मोस्ट ऑफ द सब कॉन्टिनेंट was a agro-based economy. But after the Industrial Revolution, there was an industrial economy that was developing here, and especially in Sindh. Karachi jo shahar, Hyderabad jo shahar, Nawab Shah, Shikarpur jo shahar, these were becoming industrial, business hub. Uhe asan khan phurji vaya. And I think that put us back about 50 to 100 years. उन खां पोइ थोरी घणी रिकवरी थी या ख़ुशी जी ॻाल्हि आहे। असां आऊं त उन ज़माने में बि रही चुको आहियां, जॾहिं टंडे अलायर जे शहर में असां सिंधी कोन ॻाल्हाईंदा हुआसीं, डपु लॻंदो हो त असां मारिजी वेंदासीं। अॼु घटि में घटि हैदराबाद में वेही सिंधीअ में ॻाल्हायूं त पिया न। सिंधीज़ आर बिगिनिंग टू टेक बैक दैट सिटीज़। ऐं जेका ॻाल्हि अॼु कई त इंडस्ट्रियल इन्वेस्टमेंट दैट इज़ ऑलवेज कम्स फ्रॉम एन अर्बन मिडल अपर मिडल क्लास जेको हूंदो आहे, उहो असां डेवलप करियूं पिया। It will take us time. And on top of it, I'll tell you, I'm going to be very frank. I'll tell you, मूंखे कुझु माण्हुनि चयो, मुंहिंजो असांजो कंहिं ज़माने में ख़्यालु आयो त असां का इंडस्ट्री लॻायूं। अमेरिका में वेठे मूंखे कंहिं माण्हू चयो, जीअं तुंहिंजो दिमाग़ ख़राबु कोन्हे, how are you going to invest in a country where there is no security, where there is no stability, where there is no safety? Why do you have flight of capital out of the country? Why are historical industrial families leaving the country? So you have to understand that we live in a very unsafe, insecure environment, and asking those of us who live overseas to invest is a struggle. पर सना पंहिंजे तरफ़ां लिमिटेड रिसोर्सिस में, ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां, सना जेका आहे न, सना असां इफ आई वॉज इंडिपेंडेंटली वेल्दी त आउं त सिंध छॾे केॾां न वञा। वी आर ऑल, सना इज एन ऑर्गेनाइजेशन ऑफ इकोनॉमिक रेफ्यूजीज़। असां एजाज़ 40 साल महिनत कई आहे, 30 साल असां महिनत कई आहे। असां पंहिंजा उते पहिरीं वियासीं, पघारनि ते हलियासीं, कुझु 2-3 रुपया कमायोसीं, पंहिंजनि ॿारनि खे पढ़ायोसीं। हाणे असांजा ॿार वॾा थी विया आहिनि, उन्हनि वटि असां लाइ टाइम कोन्हे। सो हाणे असां एजाज़ तुर्क खे मूंखे पेट में सूरु थियो आहे, असांखे सिंध जी ख़िदमत करणी आहे, असां आया आहियूं। छा त हक़ीक़त, आई विल बी वेरी ऑनेस्ट, आई एम नॉट पिकिंग ऑन एनीबडी, बट बिकॉज़ a part of that is असां किथे बि रहिया हुजूं, असांजूं दिलियूं असां हिते ई आहिनि, and that is the reason we are here, and we are, and I am happy to share with you that Sana, after 40 years, is now in a position where it should give back, and we'll do our best. I'm not saying we don't have, we're not a bunch of independently wealthy individuals, but now that we have something to give back, we'll definitely give back.
त हुननि चयो त वुमेन जे लाइ जेको डोमेस्टिक वायलेंस जा जेका सेशन आहिनि उहे रखिया वञनि। त NGO आहे बैठक, त उन्हनि में मूं कमु कयो आहे, त उन्हनि जा डिफरेंट जेके आहिनि उहे सेशन थींदा आहिनि। त मूं पंहिंजे ॻोठ में उहे सेशन हलाया आहिनि। जीअं फीमेल जे लाइ डोमेस्टिक वायलेंस ते सेशन हलियो ऐं निकाह नामा राइट्स ते सेशन हलियो। त बाबा निकाह जेको आहे उहो तव्हांजो थिए थो ऐं मेल जो थिए थो, न की तव्हांजी पूरी फैमिली जो। तव्हांखे पंहिंजा जेके शर्तूं आहिनि उहे तव्हांखे रखणु घुरिजनि त तव्हांजूं शर्तूं कहिड़ियूं आहिनि ऐं अॻिते हली तव्हां कीअं हलंदा। उन खां बाद में जेके सेशन असांजा हलिया SR HR ते हलिया, मेंटल हेल्थ ते बि सेशन हलायो। त असांजे मुआशरे में काफ़ी फीमेल स्ट्रेस में, डिप्रेशन में आहिनि, एंज़ाइटी जो शिकार आहिनि। त उन्हनि खे हील कीअं कजे उहो तरीक़ो असां सिखियो ऐं उन मूं फीमेल खे ऐं बल्कि असांजूं जेके नियाणियूं आहिनि इन्हनि खे बि सेखारियो, जेके स्टूडेंट्स आहिनि। त उन्हनि में हिननि खे मूं बाक़ाइदा हिकिड़ी मेडिटेशन बि सेखारी। त डिफरेंट असांजा सेशन बाक़ाइदा हलिया आहिनि। ऐं आउं तव्हांखे बि चवंदीसि त बैठक में जेके तव्हां अप्लाई कयो था ऐं तव्हांजी हिकिड़ी विश आहे त आउं हिननि फीमेल खे अॻिते आणियां, त तव्हां उन में ज़रूरु कमु कयो। उहे टोटल 8 सेशन हूंदा आहिनि, हर महीने हिकु हिकिड़ो सेशन हलंदो आहे। ऐं ॿियो सर, मुंहिंजी तव्हां सना सां हिकिड़ी रिक्वेस्ट आहे, गुज़ारिश आहे त पूरी टीम डॉक्टर सुमार खुसो ॻोठ ते विज़िट करे। ऐं ॿी हिकिड़ी गुज़ारिश आहे तव्हां सां त जेके सेशन मूं हलाया उन में हिकिड़ी कमी कहिड़ी रहिजी वई आहे त फीमेल जेके आहिनि उहे इंडिपेंडेंट कोन आहिनि, उहे अञा बि पंहिंजे मेल ते ई डिपेंड आहिनि। हा, छा थींदो आहे जो तक़रीबन साल में हुनखे 2 वॻा मिलनि था जेके उहे पूरो साल पाइनि थियूं। इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे। त हो हुननि जी हिकिड़ी ख्वाहिश आहे त असांखे अहिड़ो ज़रियो मिले जंहिंमां असीं पंहिंजी अर्निंग करियूं। मैम शाहिदा साहब, हिकिड़ी मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त मैम असांजे ॻोठ में हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम करायो वञे छोकिरियुनि जे लाइ ऐं फीमेल जे लाइ, त असां उन्हनि खे हुनर बि सेखारियूं जंहिंमां हो पंहिंजी कमाई करे सघनि। साहब अवां जी महिरबानी, मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो आहे। मुंहिंजो अर्ज़ु आहे त साना खे जे माण्हुनि अञा सम्झो ई कोन्हे सही तरीक़े सां। माण्हुनि जी उमेदूं इहे आहिनि, साना सिंध जी आज़ादी बि साना वठी ॾे, जेके खंभियल माण्हू आहिनि उहे बि साना आज़ादु कराए ॾे, सिंध जे ॿाराणनि में जेके बेरोज़गारी आहे उहा बि साना जो ख़तमु कराए ॾे। ऐं जेको आहे सो असांखे जेको आहे सभई जेके बि बेरोज़गार आहियूं उन्हनि सभिनी अमेरिका बि जेको आहे सो साना असांखे घुराए, असांखे वीज़ाऊं बि असाना वठी ॾे, उनखां पोइ नौकर बि ॾे, असांखे घर ठाराए ॾे। इहे सभु सुवाल जेके आहिनि से उमेद जेके आहिनि, छो त मां त साना जा काफ़ी कन्वेंशन अटेंड कया आहिनि। हिते सिंध जे माण्हुनि जूं उमेदूं इहे आहिनि त इहे सभु न कंदी। जेकॾहिं ॻाढ़ो झंडो फड़कंदो त मक़बूल हाले पोइ वञी हणंदो जेको आहे सो हुते जेको सो हैदराबाद किले ते। इन में असांजो साना जो जेको सोशल मीडिया सेक्शन आहे या इंफॉर्मेशन सेक्शन आहे उनखे एक्टिव कजे त हू माण्हुनि खे सम्झाए त बाबा साना जो रोल छा आहे। छो त अमेरिका में त एलिट क्लास ई वेंदो जिन खे सिंध जे माण्हुनि जे ॻोठाणनि जे न फातिमा सां जेको आहे सो उनजी परवाह हूंदी, न कंहिं जेको आहे सो हिनजी जेके असांजी न्याणी वेठी आहे हिनजी परवाह हूंदी। एलिट क्लास हूंदो उनजी पंहिंजी ज़िंदगी। हीअ त अव्हां जेको सो विया मिडिल क्लास माण्हू विया जेके बेकअप था कनि जेको आहे सो तव्हां त जेको माण्हुनि खे ॾियो पिया त अचूं पिया डोमेस्टिक जेको अॼु जो इक़्तिसादी टॉपिक आहे ख़वातीन जी जेको आहे सो शमूलियत, उन जे लाइ हिमत उन्हनि खे हिमत ॾियाराइजे। साना जे प्रोग्राम्स ऐं कन्वेंशन में जेके ख़वातीन जेके अॻिते आयूं आहिनि, सिंध में ॾाढो परियो आहे, बर्थ जो, हुरमच जो, गगे जो ॾाढो परियो आहे। पोइ माण्हू उन्हनि खे लुट फुर कयूं जेका वीचारी जेके रिलीज़ पिए थी महीना महीना अखियुनि जो पोरियो हलियो थो अचे, हथ फटिजी था पवनि, रिलियूं ॿिया टिया उहे जेके से नंढे अघ ते वठी था अचनि। साना उन्हनि खे थोरो हिमत आहे त जीअं उन्हनि खे पोरियो उन्हनि खे मिले, जीअं इकोनॉमिकली सिंध जी औरत अॻिते अचे। महिरबानी। मक़बूल। हिकिड़े साल जे अंदरि असांखे ख़बर पई त अमेरिका में हिन वक़्त के 55 सिंधी स्टूडेंट्स आहिनि जेके उते PhD पिया कनि, जंहिंजी असांखे ख़बर कान हुई। असां हिकिड़ी ऑर्गेनाइजेशन ठाही फिवना जे नाले सां, फिजिशियंस ऑफ इंडस वैली नॉर्थ अमेरिका। त जेके नवां हितां मेडिकल ग्रेजुएट अचनि था असां उन्हनि खे हेल्प करियूं त के रेजिडेंसीज़ में कीअं वञनि।
ऐं गुज़िश्ता 3 सालनि में हर साल ऑन दी एवरेज 150 सिंध जे उन्हनि मेडिकल स्कूल्स मां जेके पसमानदा इलाइक़ा आहिनि, नंढड़ी असांजी अधी लफ़्ज़ कयो यूज़ इंटीरियर सिंध, अधी इहो कॾहिं बि न कजो। सिंध हिकिड़ी आहे, सिंध न इंटीरियर आहे न एक्सटीरियर आहे, सिंध जा अंडर सर्व्ड एरियाज़ आहिनि। पर अंडर सर्व्ड एरियाज़ जे मेडिकल स्कूल्स मां 150 सिंधी मेडिकल स्टूडेंट्स खे रेजिडेंसी मिली, जंहिंमां 90% छोकिरियूं हुयूं। इन खां वधीक तव्हांखे छा खपे? सो हर ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जॾहिं कंहिं क़ौम ते, बसि आख़िरी कमेंट कंदुसि, पोइ हिकिड़ो आख़िरी सवाल कंदासीं, जॾहिं का क़ौम ॿिया सभु आसरा छलाए छॾींदी आहे, जॾहिं उन क़ौम जो रियासत ते, हुकूमत ते, कंहिं ते को भरवसो कोन रहंदो आहे, त उहा क़ौम पोइ इंडिविजुअली वधाई कंदी आहे। सो जेकॾहिं तव्हां मूंखे सम्झे थो त असां में उहा इंडिविजुअलिज़म वधी वई आहे, त इहा हक़ीक़त आहे। एंड दैट इज़ नॉट अ बैड थिंग, एंड दैट इंडिविजुअल्स व्हेन दे ग्रो will then collectively benefit the whole nation. So I am very happy and I am very confident that we are not just a surviving nation, we are a thriving nation and will continue to thrive. Thank you. We'll move towards comments from our senior SANA member and former president regarding the today's topic of the conference. Tanji Bharpur Tarin mein Iqbal Tareen Sahab. साए झंडे खां पोइ मूंखे घुरायो वियो आहे त मां कुझु पंहिंजा ख़्यालात जी वज़ाह कयां। जॾहिं की हिकिड़ी न 5-10 साज़िशूं थियूं आहिनि ते मुंहिंजे ख़िलाफ़। हिकिड़ो त सभिनी जो साज़िशुनि जो लीडर जेको आहे उहो नसीर मेमन साहिबु, हर उहा ॻाल्हि जेका मूंखे करणी ही करे वियो, हर ॻाल्हि इन हद ताईं जो जेको असां गॾिजी टूअर्स कयूं उहे सभु मुंहिंजा टॉकिंग पॉइंट्स खाई। तंहिंखां पोइ हेतिरियूं बहितरीन तक़रीरूं कयूं असांजे भेनरुनि, अमेज़िंग। हिकु हिकु लफ़्ज़ जेको आहे तव्हांजो करोड़नि जे बराबरि, छाकाणि त दिलनि मां इहे ॻाल्हियूं आयूं आहिनि। अॼु आई हैव लर्न सो मच फ्रॉम यू एंड बाक़ी जेका कसर रही उहा साईं मक़बूल साहिबु जेको आहे उहो पूरो करे छॾियो। हाणे मां छा कयां? हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हां सां इतफ़ाक़ थो कयां त सना कंहिं अलादीन जे चिराग जो नालो न आहे। नंबर 1, यस सना कुझु करे सघे थी, सना हिकिड़ो बहितरीनु कमु करे सघे थी जेको 3 इशूज़ खे हिते कवर करे सघे थो। औरतुनि जी फ्रीडम। हाणे हिकिड़ी शइ तव्हांखे थोरी जल्दी शेयर कयां। तव्हां हितां वेही ॾिसो था त अमेरिका जे अंदरि केतिरी फ्रीडम आहे। लॉट ऑफ विमेन, लार्ज प्रोपोर्शन ऑफ द पॉपुलेशन, फीमेल पॉपुलेशन इज़ अ वर्क फोर्स में। पर तव्हांखे इन ॻाल्हि जी ख़बर न आहे त 1863 में US जे कॉन्स्टिट्यूशन जे मुताबिक़ इमेंसिपेशन एक्ट जेको 1863 में पास थियो, उन में कारनि खे आज़ादी पहिरियों मिले, औरतुनि खे डेकेड्स खां पोइ आज़ादी मिले। नंबर 1। नंबर 2, अॼु बि अमेरिका जे अंदरि कॉर्पोरेट अमेरिका, नॉट दी गवर्नमेंट में केस कंदा उनजे मथां, कॉर्पोरेट अमेरिका में औरत साॻी जॉब रोल में, फॉर एग्जाम्पल प्रोग्राम मैनेजर, औरतूं बि आहिनि मर्द बि आहिनि। औरत खे घटि में घटि तॾहिं बि 25 to 30% घटि सैलरी मिलंदी आहे अमेरिका। एॾो एडवांस मुल्क जंहिंमें तव्हांखे मीडिया ते औरतूं नज़र ईंदियूं, मूवमेंट्स में तव्हांखे औरतूं नज़र ईंदियूं, टॉप मैनेजमेंट में बि औरतूं आहिनि। इट्स जस्ट अ डिसेप्शन। औरतुनि जे ख़िलाफ़ तव्हांजो स्ट्रगल ॾाढो ॾुखियो स्ट्रगल आहे। लेट्स एड्रेस द एलिफेंट इन द रूम। तव्हांजी जंग हुकूमत जे ख़िलाफ़ न आहे। जॾहिं कारनि जी मूवमेंट हली त हुन में कारनि जे फैमिली जो को हिकिड़ो बि मेंबर न हो जेको कारनि जे इमेंसिपेशन जे ख़िलाफ़ हो। पर जॾहिं विमेन जी फ्रीडम जी मूवमेंट हली अमेरिका में त उनजा मुड़ुस, उन्हनि जा भाउर सभु उनजे इमेंसिपेशन जे ख़िलाफ़ अॼु बि आहिनि।
तव्हां साॻे स्ट्रगल में हिते आहियो सेठ डिॼो न चवण में what you need is a freedom from men. You want men to get out of your way. मर्दनि खे तव्हांजे रस्ते मां हटणु खपे ऐं अकुलमंद मर्द कंदा अकुलमंद मर्द कंदा छो उहे मर्द जेके फैमिलीज़ खे था पालनि पूरी फैमिलीज़ खे ज़ाल ॿार माउ भेण भेनरूं दिस इज़ एग्जैक्टली दिस लिविंग स्टोरी ऑफ दिस कंट्री हिन सोसाइटी हिकिड़ो कमाइण वारो 6, 8, 9 खाइण वारा थोरी देरि जे लाइ बि जेकॾहिं सोचनि जेकॾहिं हुनजी वाइफ या हुनजी धीउ जेके कमु करणु कोन था ॼनि जेकॾहिं उहा वर्कफोर्स में अची वञे त केतिरो ॿार उन्हनि जो घटिजी वञे सो की जेका आहे ॿ शयूं आहिनि इकोनॉमिक्स इज़ ऑलवेज पॉलिटिकल किताबनि में भले इकोनॉमिक थ्योरीज़ तव्हां पढ़ो पर इकोनॉमिक्स इज़ ड्रिवन बाय पॉलिटिकल एजेंडस सियासत जेको सोसाइटी खे ठाहिण थी चाहे जंहिं नमूने सां ठाहिण थी चाहे पोइ उहा कंज़र्वेटिव हुजे जेकॾहिं एक्सट्रीम कंज़र्वेटिव आहे त से गुड बाय टू योर फ्रीडम्स जेके नौकरियूं हिन वक़्तु अथव इन्हनि खे बि जेको आहे क़िस्म गुड बाय जेकॾहिं प्रोग्रेसिव गवर्नमेंट अचे थी सोसाइटी इज़ गवर्न बाय वेरी प्रोग्रेसिव लीडरशिप तव्हांखे उमेद थियणु खपे त भई मुमकिन आहे त औरत जे सिलसिले में पॉलिटिक्स डिक्टेट्स इट ऐं जीअं असांजे यार एजाज़ चयो त 5 करोड़ आयो हुन में हिकिड़ो वॾो पोर्शन 49% औरतुनि जो आहे तव्हां खां इहो नथो एक्सपेक्ट कयो त तव्हां जेको आहे उहो सॼे सिंध में जेको आहे उहो हथियार खणी जलसा कढंदो जुलूस कंदो नो दैट इज़ नॉट गोइंग टू हैपन पर वोट त ॾेई सघो था न हर 4 सालनि खां पोइ कूड़ो सचो वोट त थिए थो उन में जेकॾहिं तव्हां 100% पार्टिसिपेट कयो पीसफुल तरीक़े सां ऐं पंहिंजी मूवमेंट जा जेके बि तव्हांजो मुक़दस आहे तव्हांजो सॼो मंशूर ऐं ही औरतुनि जो स्ट्रगल को पुराणो ॾाढो पुराणो स्ट्रगल आहे नओं स्ट्रगल न आहे ऐं अञा बि आहे सो मुंहिंजी गुज़ारिश इहा हूंदी तव्हां पंहिंजे रैग्स खे ते फोकस कयो ऐं ॿियो तव्हांजो स्ट्रगल सेग्रीगेशन न हुजे मूंखे शिकायत आहे तव्हांजो स्ट्रगल जेको आहे अॼु बि सेग्रीगेटेड आहे यू विल नॉट विन दैट वे तव्हांखे इंटीग्रेट करणो पवंदो सियासी मूवमेंट सां तव्हांखे इंटीग्रेट करणो पवंदो क्लास मूवमेंट सां तव्हांखे स्ट्रगल इंटीग्रेट करणो पवंदो मज़दूरनि सां तव्हांखे इंटीग्रेट करणो पवंदो हारनि सां तव्हांखे इंटीग्रेट करणो पवंदो यू कैन नॉट विन इन एयर यू आर पार्ट ऑफ द सोसाइटी यू हैव टू गेट एवरीबॉडी टू बी योर फ्रेंड सो तव्हांखे गुज़ारिश आहे त तव्हां पाण खे इंटीग्रेट कयो मेन स्ट्रीम स्ट्रगल्स में ऐं तव्हांजी probability घटण जी वधंदी ॿियो को प्रॉमिस कोन nobody can promise you anything पर probability तव्हांजी घटण जी वधंदी हाणे सवाल पैदा थो थिए त एम्प्लॉयमेंट जेका जेके क्रिटिकल थिए इकोनॉमिक फ्रीडम खां सवाइ फ्रीडम थी कोन थी सघे राइट ओके कीअं कजे सना कैन ऑफर यू एनी जॉब्स और एनीथिंग एल्स बट सना आई विल रेकमेंड सना डू वन थिंग आई विल रेकमेंड पाण ईसी जे मथां छा था कनि Sana can act as an enabler. असीं collaborate करे सघूं था असीं facilitate करे सघूं था टिनि सेक्टर्स खे हिकिड़ो आहे academic institutions जिते तव्हांजो वर्क फोर्स पैदा थो थिए नंबर 2 इंडस्ट्री जेसिताईं सिंधी माण्हू मर्द ऐं औरत जेसि ताईं प्राइवेट सेक्टर खे कांकर न कंदो यू विल नेवर एवर 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 सी अ डे लाइफ नेवर गवर्नमेंट जूं जॉब्स जेके आहिनि तव्हांजे माइंड तव्हांजे बॉडी तव्हांजे सोल खे पैरालाइज़ करे छॾंदियूं सो अधी जेका वेठी आहे जेका बिज़नेस में लीड थी करे अधीअ खे गुज़ारिश आहे त पंहिंजे छांव जे हेठां थोरो पंहिंजे बिज़नेस एक्टिविटीज़ खे वधाए ऐं सना सां भले कलेबरेट जेकॾहिं सना इहो फ़ैसिलो करे त सना कैन डू वन नेक्स्ट ईयर व्हेन सना कम्स हियर आई रेकमेंड मां गुज़ारिश थो कयां सना खे मां चोथों सदर आहियो आहियां सना जो कुझु त ख़्यालु कयो बाबा ॼाणा थो सो इंडस्ट्री academic institutions and government je vich mein there should be a conference on creating new jobs
Because nobody knows. I'm telling you, lot of people don't have an idea that either the skills and AI, machine learning, skills and shortage. Nobody knows about it. Nobody wants to know about it. So you have to have an ability to see in future. So the university or school, it'll take you at least three years to do a diploma, decent diploma. The 3 saal ta tools sida, platform se integration the software, custom application development is going to be gone. Everything's going to be automated. So if you really want to beat AI, then be part of it. So we have to predict the skills demand and then universities and those institutions have to produce those skills. And the government has to create the infrastructure. Business convince never happens. They will only go where they can make money. There's nothing else motivates business. My business is business, and I deal with businesses, and I am part of business. Just time they are sure that they can make money. Already infrastructure, number 1. Number 2, a business environment around in the city, a town, business environment. Hostility na ho jaye. माण्हू 24 कलाक वॾो बिज़नेस है फलाना बिज़नेस है ये बड़ा काफ़र आहिनि खून पी विया हो जो खून पी विया ॿुधंदा आहिनि ॿ कन आहिनि हिकिड़ो वात आहे पोइ ॿुधनि वधीक था ॻाल्हाइण घटि था हाणे 24 कलाक असांजी जेका हुन मथां लानत लॻी पई आहे त हो कीअं तव्हांजे ॻोठ में ईंदा तो बाबा हेॾे न वञो. They will be scared, of course. So we have to create a pro-business environment and nobody cares about it here. Nobody knows what pro-business environment is. It's all theoretical. Once you have those environments, I'm telling you, you don't have to telegraph the business. They will come to you. If you build, they will come. So, a trade sector again, that the homework is that the research is collaboration is I request Sana to please think on those lines, see if Sana can have conversation with the government, have the conversation with academic institutions, have the conversations with potential businesses, and see if next time we have a conference, between them, we will all be the audience, let them talk, and figure out a way how they can really help. Sindhi labor, women will be much cheaper than what they're getting in Karachi and Lahore, I'm telling you, because we're desperate. So think on those lines. Think of that could bring a silent revolution. I hope. ये इख्तिताम थियण खां पहिरीं मां हिकिड़ी क़रारदाद अवां जे लाइ पेश कयां थो ऐं जेके दोस्त एग्री थियनि उहे हथ मथे कनि. असीं साना कॉन्फ्रेंस जा शिरकत कंदड़ गॾियल तौर ते सिंधी औरतुनि जी माशी तौर बाइख्तियार बणाइण जी क़रारदाद जी हिमायत करियूं था ऐं उन्हनि खे तालीम, महारतनि, रोज़गार, कारोबारी सहूलतुनि ऐं महफ़ूज़ कम जी हालतुनि ताईं बराबरि रसाई वारे मुआशी बाइख्तियारी जहिड़ी हैसियत खे यकीनी करण जी हिमायत करियूं था ऐं असीं सभु औरतुनि ऐं छोकिरियुनि खे 21वीं सदीअ में पाइदार तरक़ीअ लाइ ज़रूरी मुहरिक तौर तस्लीम करियूं था. इन जो अंग्रेज़ी ट्रांसलेशन आहे त वी द पार्टिसिपेंट्स ऑफ द साना कॉन्फ्रेंस We, the participants of the Sana conference, jointly endorse the resolution to support and promote the economic empowerment of the Sindhi woman through equal access to education, skills, employment, entrepreneurship, and safe working conditions, recognizing women as essential drivers of the sustainable development in the 21st century. Agree with that? Mehrbani. Now we are going to conclude this conference with vote of thanks by the Vice President of the Sana and Shahida Sheikh Saiba. मां परेशान हुयमि थोड़ी मां चयो हे जिन जिन माण्हुनि क्वेश्चन कया आहिनि इन्हनि खे मां बि त थोरा आंसर कयां.
बाबा तव्हां जेको चओ था न त असांजे हिक हिक शहर में साईं स्कूल खोलियो या ही कयो या हू कयो या औरतूं जेके उते कमाइनि थियूं ॻोठनि में उन्हनि खे पंहिंजो नथो मिले। हाणे इहा ॻाल्हि तव्हांखे मां सही थी सम्झायां त सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका कैनेडा अमेरिका असांखे एक्चुअली उते बि कमु करिणो आहे, ईअं न त ओनली सिंध। तव्हां यकीन कयो असां उते बि माण्हुनि जा कम पिया कयूं, उते बि असां खोड़ कैनेडा हुजे अमेरिका हुजे उते बि प्रॉब्लम्स आहिनि। तव्हां न सिर्फ़ु सिंध में प्रॉब्लम्स आहिनि, उते बि प्रॉब्लम्स आहिनि, उन्हनि खे बि असां डील था कयूं। सेना वारा कहिड़ा मसइला आहिनि उहे तव्हांखे बि एजुकेशन ते को छोकिरा अचनि था उन्हनि खे फीस जा प्रॉब्लम आहिनि, उन्हनि खे उहे हैंडल था कयूं। इवन उते रही करे बि असां हितां माण्हुनि खे हितां फोन अचे अदी शायदा असांखे हेतिरा पैसा खपनि, अदी शायदा असांजो ही नथा भरे सघूं, अदी शायदा। मां चयो बाबा ठीकु आहे, तव्हां मूंखे प्रूफ मोकिलियो। प्रूफ सां गॾु मां ईसी में डिस्कस कंदी आहियां, अदा मक़बूल वेठो आहे ऐं हिते मुंहिंजे ख़्याल में ॿिया बि ॿ टे वुमेन्स वेठियूं आहिनि जेके फोन कंदियूं आहिनि ऐं उहे हिते वेठियूं आहिनि मौजूदु आहिनि त अदी शायदा ही ज़रूरत आहे त ही छोकिरी ॾाढी। मां चयो हाज़िर बाबा, असां नथा कयूं, रब थो करे, पर असां हिकिड़ो जेको असांखे चवनि था माण्हू त असां कोशिशि करे उन्हनि जा कम ते वेही करे बि असां हिते कयूं था। सिंध जा असां को कैनेडा में को वण कोन्हनि ॻाल्हाइण जा त असां हिक हिक में असां स्कूल खोलायूं या असां ही कयूं, असां पाण कमु कयूं था वॉलंटियर फिज़िकली मेंटली फिनेंशियली। असांखे सना हिकु रुपयो बि न थी ॾे, इवन एतिरो जो असां कमरो बि पंहिंजे पैसनि ते बुक कराई रहियूं। हाणे हिन मां अंदाज़ो लॻायो त असांखे एतिरा पैसा केॾा विया, असां पाण डोनेशन कयूं था, माण्हुनि खे इलाज था कयूं। बाबा ही प्रॉब्लम आहे, असां हिनखे ऐं पाण में कुझु मसाला त असां ईसी मेंबर्स पाण में पैसा जमा करे असां माण्हुनि जा कम था कयूं। तव्हांखे ख़बर नाहे त असां केतिरो कमु कयूं था, तव्हांखे अंदाज़ो नाहे। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां जे बर्थ वारी जी जंहिं ॻाल्हि कई त बर्थ भरनि थी उन्हनि खे ओतिरो मुनाफ़ो नथो मिले, छो बिकॉज़ तव्हां इहो बि तव्हांखे इहा बि ख़बर हुअणु घुरिजे ही सिंध गवर्नमेंट जो कमु आहे, जेसिताईं उहे कोऑपरेट न कंदा ही कमु अॻिते न वधंदो। उहो असां सां गॾु कमु कनि त तव्हां ॾिसो त सिंध किथे थी पहुचे। असां सां सिंधी गवर्नमेंट जी ज़रूरत आहे कोऑपरेटिव जी, उहे उन्हनि खे रजिस्टर कनि ॻोठनि में कहिड़ियूं मायूं कमु कनि थियूं छा थियूं कनि, उन्हनि जा नाला उन्हनि वटि हुजनि त उन्हनि खे डायरेक्ट पैसो मिले त उन्हनि जे हथ में अचे त सुभाणे पंहिंजे हस्बैंड भाउ जे अॻियां हथ न अटकाइनि। इहा सॼी सिंध गवर्नमेंट जी सपोर्ट आहे। उन खां सवाइ असां ओनली सना ऑर्गेनाइज़ेशन आहे हिकिड़ी सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका। ईअं न सम्झो त असां वटि उते के किरोड़े डॉलर आहिनि जेके असां इहे विरायूं पिया। हा असांजी कोशिशि आहे त असां जेतिरो सिंध में कमु करे सघूं असां कंदासीं, पोइ असां इहो कयूं था। सो थैंक यू सो मच। तव्हांखे बि हिनजी जेको आहे तव्हांखे बि कमु करणो पवंदो, ईअं न आहे त असां ओॾा पैसा अचनि, न पंहिंजो बि कुझु कमु कयो, कुझु हे कुझु हो। असां तव्हां सां गॾु आहियूं फिनेंशियली फिज़िकली मेंटली, तव्हां सभिनि सां गॾु आहियूं, पर रुगो असां ख़ाली न हुजूं, तव्हां सपोर्ट कयो, सभु गॾिजी कमु कयूं त पोइ ॾिसो सिंध किथे थी वञे। थैंक यू सो मच। ऐं हाणे महिरबानी तमामु शिरकत कंदड़नि जी स्पीकर जेके बि वेठा आहिनि, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम कढी तव्हां आयो। ऐं कल्चर डिपार्टमेंट सिंध जी महिरबानी, काशिफ सिद्दीकी, ताहिरा जोयो, डॉक्टर उमल ख़ैर ऐं साना जी ईसी जी महिरबानी ऐं तमामु मीडिया जिन हिन प्रोग्राम खे कवर कयो तिन जी वॾी महिरबानी। साना मीडिया कमेटी जो चेयरमैन डॉक्टर नासिर जमाल पठान जी वॾी महिरबानी, जंहिं ही हिते मुंहिंजी ॾाढी सपोर्ट कई ऐं अदा नासिरी एतिरी हेल्प कई आहे जो मां ॾाढी ख़ुशि आहियां। उन सुठो ऑर्गेनाइज़ कयो आहे सभिनि खे ऐं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हां आयव। ऐं हिकिड़ी कहिड़ी छोकिरी जंहिं चयो त औरतुनि जो हिते घटि आहे, मां सम्झां थी मर्द ऐं औरतूं 50-50 आहिनि, औरतूं घटि कोन आहियूं उन ते, इहे ताहिरा चयो आई थिंक राइट। सो सभु औरतूं मर्द हिकु जेतिरा आया आहिनि, न आहिनि घटि औरतूं ते खोड़ वेठियूं था, छा हेॾे ॾिसो त होॾे ॾिसो, बराबरि आहिनि। ऐं मर्द छा, मर्द बसि अलाए कंहिंखे नज़र पिया अचनि थोरा थोरा, बाक़ी त औरतूं आहिनि। थैंक यू सो मच।